रहमान रहीम। पाणई जल जलालुहू, पाणई जान जमाल, पाणई सूरत पिरीअ जी, पाणई हुस्न कमाल, पाणई पीर मुरीद थिए, पाणई पाण ख़याल, सभोई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। सुबुह जो पहर ऐं सुबुह जो पहर हमेशह ख़ूबसूरत पहर, वणंदड़ पहर। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे मौसम जी, त हिन मौसम में पाण सभिनीनि खे एडजस्ट त थियणो ई हूंदो आहे। मौसम जेको आहे जॾहिं सुठी हूंदी आहे त यकीनन असांजा मिज़ाज बि ॾाढा ख़ूबसूरत हूंदा आहिनि। ऐं जेके माण्हू शाइरी कंदा आहिनि उन्हनि ते इल्हाम बि उन ई तरीक़े सां मूंखे लॻंदो आहे त उहे माण्हू जेको आहे न शाइर खे पाण जेको आहे न ठाहे नथा सघूं। कुदरती तौर ते रब पाक उनखे एतिरो ख़ूबसूरत इंसानु बणाईंदो आहे, उनते उन तरह जा इल्हाम थींदा आहिनि, तॾहिं ई शाइरी एतिरी ख़ूबसूरत थी सघंदी आहे। सो शाइरी ते जेकॾहिं ॻाल्हाइजे त मूंखे लॻंदो आहे ॾाढी वॾी फील्ड आहे ऐं हक़ीक़त में ॾाढी वॾी फील्ड आहे। उनखे सम्झणो पवंदो आहे। तव्हां जेकॾहिं अव्हां कंहिं बि सिचुएशन खे ॾिसी रहिया आहियो, जेकॾहिं तव्हां ॾुखारा आहियो त ठीकु आहे, ॿ चारि लाइन्स पाण लिखी वठंदा आहियूं, पर जेके शाइर हूंदा आहिनि उन्हनि खे त कुदरती तौर ते शायदि कुझु इल्हाम ई थींदा आहिनि, तॾहिं एतिरो ख़ूबसूरत अंदाज़ में लिखी सघंदा आहिनि त असां जॾहिं पढ़ंदा आहियूं चवंदा आहिनि न, दिलि से जो बात निकलती है दिलि पे असर रखती है, त पोइ उन ई तरह सां उहे सभु शयूं जेको आहे न जॾहिं पढ़ंदा आहियूं त पोइ दिलि ते उहे असरु कंदियूं आहिनि। अच्छा, शुरू में शाइरी जे बाबति इन जे लाइ ॻाल्हायां पई त अॼु जे प्रोग्राम में असां शाइरी ते बि ॻाल्हाईंदासीं। बाक़ी उनखां अलावा नाज़रीन, जेकॾहिं पाण ॾिसूं था मुख़्तलिफ़ इदारनि ते नज़र पवे थी, खोड़ सारा इदारा आहिनि ऐं हर माण्हू खे खोड़ सारियूं शिकायतूं हूंदियूं आहिनि। तव्हां कंहिं बि इदारे में वञो, को बि तव्हांजो कमु हुजे, त असांखे न ज़रूरत पवंदी आहे, किथे न किथे चाहींदा आहियूं त को माण्हू सुञाण वारो मिली वञे, त उन सां असांजी थोरो इंट्रैक्शन थी वञे, थोरी कम्युनिकेशन थी वञे, थोरो असां पंहिंजो मसइलो उनखे ॿुधाए सघूं, त पोइ अॻियां ताईं वञी करे असांजो जेको इहो आहे मसइलो आहे इहो सॉल्व थिए। इहा ॻाल्हि सिर्फ़ु असांजे इन रीजन में न आहे, मूंखे लॻंदो आहे त हर हंधि माण्हू जेको आहे न पंहिंजे सुञाण वारे माण्हू खे ॻोल्हण जी कोशिशि कंदो आहे। तव्हां किथे बि हुजो, कंहिं बि कंट्री में हुजो, दुनिया जी कंहिं कुंड कुड़िश में हुजो, या असांजी जेका मिटी आहे, असांजो जेको ख़मीर आहे, असां में शायदि उहा मुहबत हूंदी आहे। असां शायदि चाहींदा आहियूं त असांखे न जेको पंहिंजो माण्हू आहे उहो नज़र अची वञे, त असां दिलि जो अहवालु उन सां करे सघूं। काफ़ी सारा इदारा हूंदा आहिनि, काफ़ी सारा मसइला हूंदा आहिनि, पाण सभिनीनि खे खोड़ सारियूं मुश्किलातूं उन्हनि खे फेस करिणो पवंदो आहे। ऐं जॾहिं कंहिं इदारे जो को मसइलो थिए थो त हर माण्हू ॾिसो एडवोकेट खे हायर कोन करे सघंदो आहे, हर माण्हू वकील जे तरफ़ कोन वञी सघंदो आहे, हर माण्हू जी एतिरी इनकम न हूंदी आहे त उहो जेको आहे न हर जॻह ते वकील खे ॻोल्हंदो वठे या पंहिंजा मसइला जेको आहे उन तरीक़े सां सॉल्व करे। त इदारनि में हिकिड़ो राइट पर्सन मुंहिंजे ख़्याल सां मूंखे चवणु घुरिजे। ऑब्वियसली जेको माण्हू जंहिं सीट ते वेठो हूंदो आहे उन कम खे सम्झणु ॾाढो उनजे लाइ लाज़मी हूंदो आहे। ऐं जॾहिं उहो माण्हू उन कम खे सम्झी वेंदो आहे त उहो मूंखे लॻंदो आहे त उहो परफेक्शन जे शायदि क़रीब वेंदो आहे, वेझो परफेक्शन जे तरफ़ वेंदो आहे ऐं पंहिंजा कम ख़ूबसूरत अंदाज़ में करण जी कोशिशि ज़रूरु कंदो आहे। जेको बि तव्हां पर्सन ॾिसो, जंहिं बि जॻह ते मौजूदु आहे, जंहिं बि सीट ते मौजूदु आहे, फॉर एग्ज़ाम्पल सुबुह मेहरान प्रोग्राम जी मेज़बानी करण जो जेकॾहिं मूंखे मौक़ो मिले थो त मां ज़ाहिरी ॻाल्हि आहे चाहींदसि त पंहिंजे प्रोग्राम खे ख़ूबसूरत अंदाज़ में बणाए अव्हां जे साम्हूं पेश करे सघां। इन ई तरीक़े सां मूंखे लॻंदो आहे त हर माण्हू जंहिं जॻह ते मौजूदु आहे हुनजी कोशिशि हूंदी आहे त उहो ख़ूबसूरत तरीक़े सां पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिए। सो जॾहिं असांजे इदारनि में मसइला थींदा आहिनि त पोइ उहे मसइला रिज़ॉल्व कीअं थियनि था, उहे क्यूरीज़ किथे वञनि थियूं, छा उहे शिकायतूं पढ़ियूं बि वेंदियूं आहिनि, छा उन्हनि शिकायतुनि ते डिस्कस बि कयो वेंदो आहे, उहे सॉल्व बि कयूं वेंदियूं आहिनि। जी हा, बिल्कुलु असां वटि इदारा मौजूदु आहिनि ऐं शिकायतूं असांजूं ॾिठियूं वेंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे सॉल्व करण जी यकीनन कोशिशि कई वेंदी आहे। शिकायतूं ॾिठियूं वञनि थियूं, ॿुधियूं वञनि थियूं, उन्हनि खे सॉल्व कजे थो। पर चवंदा आहिनि न त जॾहिं अछो कपिड़ो हूंदो आहे त उन ते जॾहिं दाग़ हूंदो आहे त हर माण्हू दाग़ जी तरफ़ ॾिसंदो आहे, बाक़ी तमामु जेका उजराई हुनजी हूंदी आहे उहा शायदि नज़र न ईंदी आहे। सो इन ई तरीक़े सां शिकायतूं तमामु घणियूं हूंदियूं आहिनि, पर इदारा कीअं कमु कनि पिया, अॼु ख़ासि तौर ते थर पार्कर जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं नाज़रीन, ऐं थर पार्कर जे मसइलनि ते ॻाल्हाईंदासीं। थर जी जेकॾहिं ॻाल्हि करियां थी त हींअर थर साई चादर जेको आहे सो उहा ओढ़े चुको आहे ऐं थर जी फितरी सूंहं ते बि पाण अॼु ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं। थर ॾाढो ख़ूबसूरत आहे, थर ॾाढो हसीन आहे। जेकॾहिं मींहों की थिए थी त पोइ थर ॿुधाए रहियो हूंदो आहे त आउं केतिरो ख़ूबसूरत आहियां, थर ॿुधाए रहियो हूंदो आहे त आउं केतिरो हसीन आहियां, थर वेलकम करे रहियो हूंदो आहे।
जी पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ नाज़रीन अॻियां वधां थी ऐं मुंहिंजे प्रोग्राम में आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारुफ़ ज़रूरु मां अव्हां सां कराइणु चाहींदमि ऐं प्रोग्राम खे अॻियां वधाइण में यकीनन मुंहिंजी पूरी टीम जो साथ मौजूदु हूंदो आहे ऐं टीम जो जेकॾहिं साथ सुठो आहे त मां सम्झां थी त को बि कमु हुजे तव्हां जेकॾहिं तव्हांजा टीम वर्कर्स सुठा हूंदा आहिनि त पोइ कमु सुठे तरीक़े सां थी रहियो हूंदो आहे। मां पूरो जो पूरो क्रेडिट पंहिंजे टीम मेंबर्स खे ॾींदी आहियां ऐं मुर्तज़ा मजबूर साहिबु मां जॾहिं बि प्रोग्राम में ईंदी आहियां त पंहिंजा हर शइ खे ॾाढो सुठे तरीक़े सां ॾिसंदा आहिनि, बारीकी सां हर शइ ते उन्हनि जी नज़र हूंदी आहे ऐं जॾहिं तव्हांजो हेड जेकॾहिं सुठे तरीक़े सां हर शइ खे लीड करे रहियो हूंदो आहे त डेफिनेटली उहा शइ जॾहिं पब्लिक ताईं पहुचंदी आहे त ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचंदी आहे। जी मुंहिंजे प्रोग्राम में जनाब मौजूदु आहिनि मोहम्मद उमर पंवड़ साहिबु ऐं पाण रीजनल डायरेक्टर आहिनि सूबाई मुहतिस आला ज़िलो थरपारकर। मां चई चुकसि त थरपारकर जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, दिलि जी गहराई सां तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। बिल्कुलु ठीकु, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो ठीकु लॻा पिया आहियो? माशाल्लाह जी ज़बरदस्त। सर अॼु थरपारकर जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं ऐं नंढा वॾा मसइला कीअं सॉल्व थियनि था उन बाबति ॻाल्हि ॿोल थींदी। तव्हांखे दिलि जी गहराई सां वीअर मां भलीकार चवां थी ऐं आई होप त तव्हां मौजूदु आहियो त प्रोग्राम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचंदो। जी नाज़रीन, उनखां अलावा ॿियो नंबर सीट ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि माशूक जिन साहिबु ऐं पाण लॉ जा स्टूडेंट आहिनि ऐं उहो एडवोकेसी जो जेको लेवल हूंदो आहे उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां जॾहिं प्रैक्टिस में अचो था त पोइ तव्हां एडवोकेट बणिजंदा आहियो ऐं उहो सुठो चङो ख़ासो जॾहिं तव्हांखे एक्सपीरियंस तव्हांजो हूंदो आहे तॾहिं तव्हां सुठे तरीक़े सां कमु करे सघंदा आहियो। स्टूडेंट जी हिकिड़ी पंहिंजी वर्थ हूंदी आहे, हिकिड़ी पंहिंजी विल हूंदी आहे। पाण लॉ जा स्टूडेंट आहिनि ऐं शाइरी बि कंदा आहिनि ऐं शाइरी जॾहिं कनि था त मुख़्तलिफ़ जेके प्रोग्राम्स थियनि था उन्हनि में मुशाइरनि में बि पाण शरीक थींदा आहिनि, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पाण शाइरी पढ़ंदा आहिनि एंड सोशल वर्कर आहिनि। जेकॾहिं थरपारकर जी ॻाल्हि कजे थी ऐं थर जा स्टूडेंट्स ऐं थर जा तमामु घणा मसइला, थर जा मारूअड़ा, थर जी पोरियत बाबति अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल थींदी ऐं थर जे फितरी सूंहं बाबति यकीनन प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। माशू तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। थैंक यू, कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह जी ज़बरदस्त ज़बरदस्त। उमर साहिबु तव्हांजी तरफ़ अॻियां वधणु चाहींदसि ऐं सूबाई मुहतिस इदारे बाबति मां चवां थी पहिरीं थोरो उन ते डिस्कस कयो वञे ऐं तमामु इदारा ऐं तमामु घणियूं शिकायतूं माण्हुनि जूं कीअं फेस कंदा आहियो? असल में छा आहे त हीउ जेको मुहतसिब आला सिंध जो इदारो आहे जी जी इहो 1991 में सिंध जे अंदरि हिकिड़ो पंहिंजे वजूद में आयो आहे। जी हा, ऐं हीउ सिर्फ़ु इदारो इन वजह सां ठहियो त जेके माण्हू हुया जेके सफ़र कनि पिया, जिन जा मसाइल हुया जेके हल न पिए थिया, जेकॾहिं उन्हनि खे कोर्टुनि ताईं वञिणो पए पियो त वकील जे थ्रू वञिणो पए पियो, उन्हनि जो इलाही सारो ख़र्च करे उन्हनि वकीलनि जी फीस भरे वञिणो पए पियो। त हीउ इदारो जॾहिं ठहियो त बग़ैर वकील जे असां वटि उहे माण्हू अची सघनि था ऐं पंहिंजी जेका बि शिकायत आहे सिंध गवर्नमेंट जे अंडर जे हेठि जेके बि इदारा अचनि था हर इदारे जे ख़िलाफ़ु पंहिंजी शिकायत खणी असां ताईं अची सघनि था ऐं जॾहिं इहे शिकायतूं असां ताईं अचनि थियूं त असां तरजीह ॾियूं था त उन्हनि जा मामला तरजीह बुनियादनि ते हल थियनि ऐं इनशा अल्लाह ताला कोशिशि अॻिते जी बि आहे ऐं हिन वक़्त ताईं असां एतिरा मसइला माण्हुनि जा हल करे चुका आहियूं जो असांजे इदारे जी हिकिड़ी साख आहे सिंध जे अंदरि माशाल्लाह ऐं माण्हू असां मां ख़ुशि आहिनि ऐं असीं चाहियूं था त अञा माण्हुनि जी वधीक ख़िदमत कयूं। अॼु श्योर माण्हू ख़ुशि थी वेंदा आहिनि, कमु तव्हां जेकॾहिं सुठो कयो था त तमामु असांजी आवाम ख़ुशि थी वञे थी। यकीनन ॾिसो हाणे हीउ असांजो हिकिड़ो वॾो निज़ाम आहे, उन निज़ाम में जेकॾहिं को हिकिड़ो माण्हू पंहिंजे फ़र्ज़ जी अदायगी कंदे हिकिड़ो सुठो कमु करे थो त मुंहिंजी पंहिंजी त तरजीह हूंदी आहे त जेको माण्हू तव्हां वटि मसइलो खणी अचे थो त उन माण्हूअ खे पहिरीं त तव्हां हुनखे इज़त ॾियो, हुनजी हौसला अफ़ज़ाई कयो, हुनखे ॿुधो। मुंहिंजो त बेसिकली त तालुक़ु त मुंहिंजो दादू सां आहे पर हिन वक़्तु जेका मुंहिंजी पोस्टिंग आहे डिस्ट्रिक्ट थरपारकर में, उतां जा जेके माण्हू आहिनि न उहे जेकॾहिं पहिरियों उघाड़ो माण्हू आहे ऐं जेकॾहिं को अजरक टोपी वारो माण्हू आहे ऐं को मारवड़ो जेको मिसकीन आहे जंहिंखे कंहिं इदारे जे मुतलिक़ ॼाणनि आहे त मुंहिंजी पंहिंजी तबियत ऐं मिज़ाज मूजिबि जॾहिं उहो ईंदो आहे त असां पंहिंजो हुनखे विहारे पाणी पीआरे चांहि पीआरे मां हुनखां हाल वाल वठंदो आहियां। त यकीनन हू पंहिंजो हाल वाल जॾहिं ॿुधाईंदो आहे त मां हिन वक़्त ताईं ॾिठो आहे त जेको माण्हू मूं ताईं पहुतो आहे पंहिंजी नेकी त न करणु खपे पर जेको माण्हू मूं ताईं पहुतो आहे त यकीन हुन जो मसइलो हल थियो आहे। मुंहिंजी भरपूर कोशिशि हा बिल्कुलु आहे
कई बि आहे ऐं कंदो बि रहंदो। माशाल्लाह जी माशाल्लाह। अच्छा मोहम्मद उमर पमर साहब, जेकॾहिं आम आवाम जी शिकायतुनि जी ॻाल्हि कजे, काफ़ी सारा इदारा आहिनि। असां जेकॾहिं सिर्फ़ु लाइट ते ॻाल्हायूं, थरपारकर असांजी सिंध में उहो ज़िलो आहे। थरपारकर असां वटि एतिरो ख़ूबसूरत आहे, उहो इलाइक़ो आहे जिथे पाण जॾहिं वञूं था त असांखे उते बिजली बि मिलणु खपे, उते असांखे तमामु सहूलियतूं बि मिलणु खपनि। पर अनफॉर्चुनेटली मुंहिंजो हिन ई साल में थरपारकर वञणु थियो। ॾाढो अफ़सोस सां चवणो पवे थो त उतां जो आम जेको माण्हू आहे, मुंहिंजे थर जा जेके माण्हू आहिनि, उहे अॼु बि जेको आहे न सर्वाइव कनि पिया। मुंहिंजे ख़्याल में कुझु इलाइक़नि में तव्हां सही चवंदा हूंदव, कुझु इलाइक़नि में इहे शयूं आहिनि। बाक़ी ॿियनि इलाइक़नि जे भेट में मूं इलाही सारी बहितरी ॾिठी आहे थर में, लाइट जे हवाले सां हुजे, साफ़ सुथराई जे हवाले सां हुजे, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन सां हुजे, काफ़ी। बाक़ी हाणे ॾिसो मसइला मसाइल त यकीनन आहिनि ऐं काफ़ी माण्हू हुन में सफ़र बि कनि था। जी जी। पर असां चाहियो आहे त जेको माण्हू असां ताईं पहुचे, या असांजो हीउ जेको मैसेज आहे तव्हांजे थ्रू बि, त उन्हनि माण्हुनि ताईं पहुचे त उहे असां सां रुजू कनि, असां ताईं अचनि। सादे हिकिड़े पेपर ते असांखे एप्लीकेशन ॾिए, जेकॾहिं हुननि जो को मामिलो मसइलो आहे त असां हुनजो हल करे सघूं था। ऐं हिन मसइलनि जे हल जे करे मां थरपारकर में खुलियूं कचहरियूं करे माण्हुनि जे दरनि ताईं वियो आहियां। त जेकॾहिं हिकिड़ो नगर पार्कर जो माण्हू आहे जंहिंखे मिठी हेडक्वाटर ताईं 300 किलोमीटर सफ़र करे अचिणो पवे थो, त मां पाण छो न उन जे दर ताईं वञा, उनखे ॿुधां ऐं उन्हनि जा। इन करे मूं सॼे ज़िले जे अंदरि खुलियूं कचहरियूं कयूं त जेके मसाइला आहिनि मूंखे ॿुधायो, ऐं इलाही सारा मसाइल जेके आहिनि मुंहिंजे साम्हूं आया ऐं उन्हनि मां काफ़ी हल बि थिया। सही सही सही। हूअं बि चयो वेंदो आहे न, तव्हां आम माण्हू ताईं तव्हां जेतिरी ॼाण पहुचायो, ॼाण जी उहा खोट त हमेशह ई रहंदी आहे। ऐं सम्झो था त अव्हां जो एतिरो माशाल्लाह सां मुअतबर इदारो आहे, मुअतसिब आला, तव्हां माशाल्लाह सुठे तरीक़े सां कमु करे रहिया आहियो हिन उहिदे ते। आम माण्हू ताईं इहा ॼाण आहे त हीउ इदारो आहे, असां वटि हीउ पर्सन मौजूदु आहे जंहिं वटि असां वञूं, असांजूं शिकायतूं ॿुधियूं वेंदियूं, असांजूं शिकायतूं ॿुधियूं वेंदियूं त उन्हनि जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे को सोल्यूशन हूंदो। असल में छा आहे त जेका 91 खां हिन वक़्त ताईं हुजणु खपे अवेयरनेस माण्हुनि जे अंदरि, मुंहिंजे ख़्याल में उहा न आहे। पर जेको हींअर असांजो सूबाई मुतसिब आला आहे सिंध जो, मोहम्मद सोहेल राजपूत साहिबु, उनजी महिनत ऐं जेका उनजी निगरानी आहे पंहिंजे इदारे जे मथां, त हींअर सिंध जे अंदरि असां उन्हनि सभिनी मामलनि मसइलनि ताईं पुॼी चुका आहियूं ऐं अवेयरनेस प्रोग्राम करे, खुलियूं कचहरियूं करे, माण्हुनि खे पंहिंजे इदारे जे बाबति ॼाण ॾेई हिन वक़्तु पाण मञाए चुका आहियूं त जेकॾहिं तव्हां असां ताईं अचो था त यकीनन तव्हां पंहिंजे मसइले जो हल कढी था अचो। सही सही। ऐं अञा असांखे ज़रूरत आहे, असांजे इदारे खे ज़रूरत आहे, छो त ठीकु आहे हिकिड़ो एजुकेटेड जेको आहे तबिको आहे उहो त असांजे इदारे खे बि सम्झे थो, पर जेको हिकिड़ो मारूअड़ो आहे जेको ॻोठ में रहे थो, जंहिं वटि मोबाइल जी सहूलियत कोन्हे, जंहिं वटि काफ़ी सहूलियतूं ॿियूं आहिनि जेके न आहिनि, उहो असांजे इदारे खां अणवाक़ुफ़ु आहे। त हाणे उहो असांजे मथां रिस्पॉन्सिबिलिटी आहे त असां उन ताईं पुॼूं। ऐं जेका मां सम्झां थो त हिन वक़्तु मां थर में एतिरो करे चुको आहियां जो हाणे माण्हुनि खे सुठी तरह हिकिड़ी ॼाण आहे त मुतसिब आला जो इदारो छा आहे, रीजनल डायरेक्टर जो कमु छा आहे, उते छा पियो करे। यकीनन इहा माना मुंहिंजे लाइ ऐं मूंखे हिकिड़े ख़ुशी थींदी आहे त इहो को मां कंहिंजे मथां अहसान कोन थो कयां, इहो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे ऐं असां पंहिंजे फ़र्ज़ जी पूराई कंदासीं, पब्लिक जी ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत कंदासीं त इहा इबादत आहे, उनजो अजुर अलाह बि ॾींदो ऐं असांजो इदारो बि उन में हिकिड़ी डेफिनेटली। सर मां इहो बि ॼाणणु चाहींदमि त आम अवाम छा शिकायतूं मोस्टली तव्हां वटि खणी अचनि था आम माण्हू, ऐं आई थिंक सो त जॾहिं थर जे हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं त थर जा मारवाड़ असांखे ॾिसी रहिया हूंदा आहिनि ऐं सोशल मीडिया जे थ्रू ही प्रोग्राम काफ़ी माण्हुनि ताईं पहुचे थो। ऐं नंबर्स त नथी काउंट करे सघां, पर जेतिरा जंहिं ताईं मूंखे जेको आहे सो कमेंट्स मिलंदा आहिनि या मूंसां जेतिरी ॻाल्हि ॿोल थींदी आहे सोशल वर्कर्स जी, त मूंखे सुठो लॻंदो आहे त माण्हू ॾिसनि था, ॿुधनि था। सो उहे आम माण्हू ॿुधी रहिया आहिनि, उहे छा शिकायतूं खणी अचनि था, या हिन वक़्तु तव्हांखे माण्हू ॿुधंदा त उन्हनि खे थोरी ॼाण हुजे त कहिड़े तरह जूं शिकायतूं असांखे अव्हां ताईं पहुचाइणु घुरिजनि। ॾिसो ज़्यादातर थरपारकर डिस्ट्रिक्ट जे अंदरि जेके शिकायतूं आहिनि उन्हनि जी हिकिड़ो रेवेन्यू जे हवाले सां आहिनि, छो त रेवेन्यू जो रिकॉर्ड मूजिबि ॿियनि डिस्ट्रिक्ट्स में पूरी सिंध जे अंदरि हिकिड़ो माइक्रो रिकॉर्ड थी चुको आहे, कंप्यूटराइज़ थी चुको आहे। जी। डिस्ट्रिक्ट थरपारकर जो रिकॉर्ड हिन वक़्त ताईं कंप्यूटराइज़ न आहे। ओके। हिकिड़ी अहम जेका आहे माण्हुनि जी कंप्लेन उते इहा ई आहे, छो त जेकॾहिं को ग़रीब माण्हू आहे उनखे पंहिंजे ज़मीन जी जेका पंहिंजे अबे ॾाॾे खां 50 साल खां 100 साल खां ज़मीन जेका जंहिंमें वेठो आहे आबाद बि करे पियो, हुनखे इहा ख़बर न आहे त हीअ सुभाणे मुंहिंजी हूंदी या न हूंदी। हिकिड़ियूं कंप्लेन्स तमामु घणियूं इहे आहिनि। ॿियूं कंप्लेन्स जेके आहिनि थरपारकर जूं आहिनि आर ओ प्लांट्स ते, छो त हुते पाणी जी इलाही कमी आहे।
पाणी जे कमी जे करे आर ओ प्लांट्स त तक़रीबन सॼे थर में आहिनि पर फंक्शनल एतिरा न आहिनि जेतिरा हुजणु खपनि। त उन हवाले सां बि कंप्लेन्स आहिनि ऐं कंप्लेन्स त तक़रीबन हर डिपार्टमेंट जूं अचनि थियूं पर ज़्यादातर कंप्लेन्स जेके आहिनि उहो पाणी ऐं रेवेन्यू सां जेको आहे उहे आहिनि। त मां तक़रीबन जेके रेवेन्यू सां मुंसलिक डिप्टी कमिश्नर खां वेंदे मुख़्तियार कार एसीस आहिनि सभिनी खे इहे ई डायरेक्शन ॾींदो रहियो आहियां हर वक़्तु त माण्हुनि जा जेके बि खाता आहिनि जेके बि आहिनि जेके कंप्लेंट्स मूं ताईं अचनि थियूं त यकीनन उन्हनि जा मां हल बि करायां थो। उन्हनि खे जीअं उतां जे रवायतुनि मूजिबि दंग निशान चइजे उहे बि कढी ॾियारियां थो त बाबा ठीकु आहे हीअ तव्हांजा ज़मीन आहे हीअ तव्हांजा दंग निशान आहिनि त ग़रीब माण्हू खे जॾहिं तव्हां पंहिंजो दंग निशान कढी हिकिड़ी शइ जो मालिक कयो था त उहो वधीक ख़ुशि थी थो वञे। आर ओ प्लांट्स जे हवाले सां उते सख़्तु ज़रूरत आहे। तव्हां इन खां वाक़ुफ़ु आहियो त थर माना पाणी हाणे हिन वक़्तु त खणी थर जे अंदरि बरसातूं आहिनि ऐं थर हिकिड़ो कश्मीर ऐं थर हिकिड़ो तमामु सरसब्ज़ हिकिड़ो थर हिकिड़ो वॾो ॾेख थो ॾिए पर पाणी त यकीननि खोड़ थर खे आहे। त पोइ आर ओ प्लांट्स जी जेका आहे उहा कमी आहे जंहिं वजह सां मुंहिंजो इन शइ ते कमु हले पियो ऐं खोड़ आर ओ प्लांट्स जेके आहिनि मूं हलराया आहिनि जेके न हलिया पहिरीं हाणे उहे मूं आर ओ प्लांट्स बि हलराया आहिनि। खोड़ थर जा स्कूल जेके बंदि पिया जेकॾहिं ॿार हुया त उस्ताद न हो जे उस्ताद हुया त ॿार न हुआ जे किथे बिल्डिंग हुई त वरी किथे को उस्तादनि जो अमलो न हुयो किथे बेदयानी हुई पर मूंखे इहो हिकिड़ो ख़ुशी बि थींदी आहे त उते थर जे जॾहिं मां स्कूलनि में वियो आहियां त मूंखे उते तइलीम नज़र आई आहे जेकॾहिं उस्ताद नज़र न आयो आहे त मां उहो यकीननि तुरत उन ते एक्शन वठी उते उस्ताद ॾियारियो आहे उहो स्कूल खोलायो आहे। अहिड़ा खोड़ थर जा स्कूल अथव जेके मुंहिंजे वञण खां पोइ खुलिया आहिनि जंहिं सबबु ॿार बि ख़ुशि आहिनि ऐं उस्ताद बि ख़ुशि आहिनि ऐं उन इलाइक़े जा माण्हू बि ख़ुशि आहिनि त असांजा स्कूल हलनि था। तमामु सुठो ऐं तव्हां केतिरा सेटिस्फाई आहियो तव्हांजी सेटिस्फेक्शन ते ज़रूरु मां ॻाल्हाइणु चाहींदमि पर उतां जे माण्हुनि जी सुजाॻी जे लाइ जेतिरो तव्हां कमु कयो आहे ऐं सम्झो था त थर जो माण्हू उनखे सिर्फ़ु थोरो जाॻाइण जी कोशिशि हूंदी आहे। आम माण्हू जंहिं वटि का डिग्री न आहे जेको एजुकेटेड न आहे जेको हिन शहरी ज़िंदगी खां वाक़िफ़ु न आहे उनजे बावजूदि बि उनखे सिर्फ़ु थोरो लोॾे ॿुधाइजे त तुंहिंजूं ही ज़रूरतूं आहिनि तोखे हिन ते ॻाल्हाइणु घुरिजे त उहो एक्शन में अची वेंदो आहे। स्टैंड बाय जेको आहे न उहो बसि उनखे रुॻो चवण जी कोशिशि ज़रूरत आहे। उतां जो माण्हू जेको आहे सो मूंखे लॻंदो आहे त ॾाढो एक्टिवली पोइ वर्क करणु स्टार्ट करे। त तव्हां ईअं फील कंदा आहियो? मां यकीननि इहो फील कयो आहे ऐं पहिरीं मुंहिंजी सोच बि इहा हूंदी त शायदि थर जो जेको माण्हू आहे उहे पंहिंजे मामलनि पंहिंजे जेके आहिनि को अणॼाण आहे पंहिंजे मामलनि खां नावाक़िफ़ आहे पर मां जॾहिं उते ग्राउंड रियलिटीज़ ॾिठियूं आहिनि त ईअं न आहे। उहो ॾाढो सुजाॻ आहे। तइलीम जो मैदान हुजे उन में सुजाॻ आहे बिल्कुलु ऐं पंहिंजो जेको बि मामिलो हुजे जेको पंहिंजो हक़ु आहे उन में सुजाॻ आहे। ऐं ॾिसो न थर त हूअं बि कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। बिल्कुलु अलाह जूं उहे सभु नेमतूं आहिनि जेके थर में मौजूदु आहिनि। बाक़ी हाणे कुझु तबिका आहिनि यकीननि हिकिड़ो तबिको आहे जेको सफ़ा ग़रीब आहे पोइते पियल तबिको आहे पोरियत तबिको आहे उनखे तमामु घणी ज़रूरत आहे त उन्हनि खे हौसलो ॾिजे उन्हनि खे पुठी ठपिजे उन्हनि खे भाकुर पाइजे ऐं उन्हनि खे अॻियां कजे त बाबा तुंहिंजो हीउ हक़ु आहे तुंहिंजो हीउ मामिलो आहे ऐं इन जे लाइ मुंहिंजी इलाही कोशिशि बि रही आहे ऐं उन कोशिशि में मूंसां जेके उतां जा थर जा सियासी न खणी चइजे पर समाजी माण्हू जेके शऊर रखंदड़ माण्हू आहिनि जेके सुजाॻ माण्हू आहिनि उतां जा सहाफ़ी हुजनि उतां जा अदीब शाइर लेखक हुजनि उहे बि मूंसां बांह ॿेली आहिनि ऐं मां मुतमिन आहियां त इनशा ताला थर जे अंदरि पंहिंजे हवाले सां तब्दीली काफ़ी कोशिशि कंदासीं त अची वञे इंशाअल्लाह जी इंशाअल्लाह। उमेद हमेशह इहा ई हूंदी आहे ऐं थर जे कंहिं लोकल माण्हू सां बि ॻाल्हायो या उन पर्सन सां तव्हां कम्युनिकेट कयो जेको थर जे हवाले सां तव्हांखे ॾाढो अवेयर नज़र अचे उते कमु करे रहियो हुजे कंहिं इदारे सां मुंसलिक हुजे। मूंखे लॻंदो आहे त होप उमेद हमेशह तव्हां वटि हूंदी आहे त असां जेको आहे सो थर जे माण्हुनि जे हक़नि ते जॾहिं ॻाल्हायूं था त उन्हनि खे पंहिंजा प्रॉपर हक़ मिली ज़रूरु सघंदा ऐं जॾहिं पाण कंबाइन जेको आहे सो गॾिजी मिली करे जॾहिं कोशिशि कंदासीं त यकीननि असां जेको आहे सो पंहिंजा हक़ ज़रूरु हासिलु कंदासीं। हर माण्हू जिथे बि मौजूदु आहे पंहिंजा हक़ ज़रूरु हासिलु कंदो बेसिक राइट्स ज़रूरु हासिलु कंदो। नाज़रीन वधीक ॻाल्हाईंदासीं थर जे मसइलनि ते बि वधीक ॻाल्हायूं था थर जे स्कूल्स ते ॻाल्हायूं था थर जा तमामु उहे मारूअड़ा जेके तमामु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि पिया उन्हनि ते ॻाल्हायूं था पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नंढड़ो ब्रेक आहे। काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।
भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में थर जी ॻाल्हि कंदा आहियूं त हक़ीक़त में जॾहिं थर जी ख़ुशहाली जी ॻाल्हि हूंदी आहे त ॾाढो ख़ुशि थी ॻाल्हाईंदा आहियूं ऐं जॾहिं थर जे माण्हुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं थर जे मारूड़नि जी ॻाल्हि कयूं था उन्हनि जे मसइलनि जी ॻाल्हि कयूं था ऐं केतिरनि ई सालनि खां केतिरे ई टाइम खां कुझु अहिड़ा मसइला आहिनि जेके उन तरीक़े सां सॉल्व थींदे पाण न ॾिसंदा आहियूं त एज़ अ मीडिया पर्सन जॾहिं स्क्रीन ते अपीयर थियूं था त पोइ थोरो ॾुखारा बि हूंदा आहियूं पर फोकस्ड हूंदा आहियूं त आम अवाम जो आवाज़ु बणिजी सघूं थर जी जॾहिं ॻाल्हि कयूं था ऐं मींहोकी जी वरी जॾहिं ॻाल्हि कयूं था ऐं थर थोरी शाइरानी इहा लाइन आहे त थर जेको आहे साई चादर ओढ़े वठंदो आहे सो अॼु थर जी हिन हुस्नाकिन ते बि ॻाल्हाईंदासीं माशूक जिन असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि माशूक तव्हां खां पुछंदासीं थर हिन वक़्तु केतिरो ख़ूबसूरत आहे थर केतिरो हसीन आहे थर खे कीअं ॾिसो पिया पहिरीं त आउं लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर तव्हांखे ॿुधाईंदुसि त सम्झो इहो ई मुंहिंजो तारीफ़ आहे इहो शेर त नंगा आहियूं नंगिया असीं मारू लोक नंगा आहियूं नंगिया असीं मारू लोक थर खे भाइयूं थोक जो ढक ढाटीअड़नि जो हूअं त असां सभु नेक्ट पैदा थिया आहियूं पर जेकॾहिं असांखे जेका ब्लेसिंग मिली आहे उहा थर ई मिलियो आहे हालांकि ॾिठो वञे त जोग्राफी जे लिहाज़ खां थर ज़रूरु सिंध जे ॿियनि ख़ितनि खां अलॻि आहे पर थर अलॻि न आहे थर सिंध ई आहे हिन वक़्तु जेको बि बरसाति मींहोगी वारी मौसम तव्हां चयो या जेको शाइराणो माहौल थी वियो जीअं असांजे कंहिं दोस्त चयो आहे त कारूं झर ते मींहुं उठाजे जन्नत मां बि वरंदसि आऊं माना अहिड़ी कंहिं ब्लेसिंग खे बि छॾे थर खे ई हू पसंदि थो करे मतिलबु त हू सिंध खे थो पसंदि करे हिन वक़्तु थर न बल्कि थर सिंध थी चुको आहे उहा सिंध असां वटि अक्सर चयो वेंदो आहे इहो कॉन्सेप्ट त थर जो माण्हू जेको बि चवंदो आहे असां सिंध था वञूं सिंध असां हुनजे करे इहो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं छाकाणि त असांजा जेके बैराजी इलाइक़ा आहिनि उहे आबाद आहिनि सिंध चइबो ई आबाद खे आहे ऐं जॾहिं थर आबाद थींदो आहे त उहो बिल्कुलु सिंध थी वेंदो आहे उनखां अलावा जोग्राफी जे लिहाज़ खां असां इज्तमाही तौरु जॾहिं सिंध खे ॾिसूं था त सिंध ज़रखेज़ आहे पंहिंजे ॿोलीअ जे लिहाज़ खां पंहिंजे अदब जे लिहाज़ खां पंहिंजे वण टिण जे लिहाज़ खां खाद खुराक जे लिहाज़ खां या हर लिहाज़ खां कुदरती नेमतूं असांखे मिलियल आहिनि असांखे असांजा दरिया मिलियल आहिनि इहे शयूं आहिनि हाणे अचूं था पाण तव्हांजी सवाल ते त थर हिन वक़्तु वसी चुको आहे उते जा कहिड़ा हालात आहिनि उते जा माण्हू कीअं था फील कनि त कंहिं माण्हू मुंहिंजो ई नानो आहे नूर अहमद जंजी उहो वियो हुयो अमेरिका त नाने खां मूं पुछियो नाना तव्हां अमेरिका विया उते कीअं सिचुएशन हुई चऊं अमेरिका वियुसि पर जॾहिं मींहुं वठो न त मूंखे थर यादि आयो उते इहा ॻाल्हि मूंखे एॾी दिलि सां लॻी ऐं असां हाणे जॾहिं ॿाहिरि निकिता आहियूं पढ़णु आया आहियूं पंहिंजी सिंध जो ई इलाइक़ो आहे जामशोरो पर जॾहिं थर वसे थो त असांखे यादि अचे थो उहा थर असांखे सॾे रहियो हूंदो आहे जी जी हूअं बि जनम भूमि जेका हूंदी आहे उहा तव्हांखे सॾींदी आहे जिथे बि तव्हां पैदा थिया आहियो उहा हिन वक़्तु तव्हां जॾहिं थर जे मारोड़नि जे चहिरनि ते मुर्क ॾिसंदा त शायदि एतिरी धरती साई कोन थी हूंदी जेतिरा चहिरा साह थिया हूंदा जेतिरी उते जे माण्हुनि में रौनक छाकाणि त उन्हनि जो जेको खाद खुराक जो या उते जी ज़रखेज़ी जो वसीलो ई सिर्फ़ु मींहुं आहे जॾहिं रब राज़ी थो थिए मींहं था वसनि तॾहिं माण्हू उन मज़ा ई उपत कनि था ऐं पूरी साल उहा ई हलाइनि था उन ते माण्हू सब्र सां गुज़ारे बि वञनि था त ॾिसो असांजो माण्हू केतिरो पंहिंजे दिलि उन सां या ख़ुदा जो शुक्रमंद या फितरत जो केतिरो पुॼारी असां चऊं उहो आहे बिल्कुलु बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही चयो ऐं थर जी जॾहिं ॻाल्हि थिए थी ऐं थर जी खाद खुराक जी जॾहिं ॻाल्हि थिए थी तव्हां बिल्कुलु ठीकु चयो त उन मींहोकी में उहो जेको आहे न पंहिंजे सॼे साल जी खाद खुराक जेका आहे उहा कलेक्ट करे रहिया हूंदा आहिनि अव्हां खे थर जो कहिड़ो साइड तमामु घणो अट्रैक्ट कंदो आहे हर को माण्हू चवंदो आहे त मुंहिंजी जनम भूमि यानी सिंध जे लिहाज़ खां दुनिया जे लिहाज़ खां मुंहिंजी सिंध आहे जनम भूमि सिंध जे लिहाज़ खां मुंहिंजी थर आहे जनम भूमि ऐं थर जे लिहाज़ खां मुंहिंजो ॻोठु वकड़ियो मुंहिंजी जनम भूमि आहे मुंहिंजी अम्मा जिथे जंहिं घर में रहंदी आहे उहा ई मूंखे अट्रैक्ट कंदी आहे जॻह उहा ई भिट मुंहिंजे घर जे मथां जेका भिट आहे उहा ई मूंखे अट्रैक्ट कंदी आहे जिथे वेही आउं शाइरियूं बि लिखंदो आहियां जिथे वेही आउं दुनिया जा ॿिया बि जेके फितरी जेके ख़ूबसूरतियूं आहिनि दुनिया जी पूरी ख़ूबसूरती मूंखे उते ई नज़र ईंदी आहे ज़बरदस्त ॾाढो ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां जवाबु ॾिनो ऐं वकड़ियो जी तव्हां ॻाल्हि कई तव्हांजे ॻोठ जा कहिड़ा मसइला आहिनि थोरो तव्हां उन्हनि मसइलनि ते ॻाल्हाए सघो था जी जी असांजे ॻोठ में बेसिकली जेके रेवेन्यू जा मामला आहिनि शुरूआति में तव्हां बि ॻाल्हि कई ऐं साईं बि ॻाल्हि कई त रेवेन्यू जा मामला इलाही आहिनि
जीअं असां वटि अॻु में कुझु एक्ट हुआ जिन तहत अवेक्यू एक्ट तहत जल्दी साहब मां कंटिन्यू कयूं था पर लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे मां चाहियां थी त शामिल कयूं मे बि कंहिंजो को मसइलो हुजे जंहिंखे असां अॼु प्रोग्राम में डिस्कस करे सघूं। हेलो अस्सलाम वालेकुम। गुलाम हैदर संजरानी मीरपुर खास। जी मीरपुर खास में तव्हां प्रोग्राम में शामिल थिया आहियो भलीकार चऊं था ठीकु आहियो? दुआ शुक्र मालिक दी सब ख़ैर लगो पिया थी। असां सवाल पुछण असांजो भाउ वेठो आहे नगर पार थरपारकर जो जेको आहे दोस्त वेठो आहे। जी जी असां साईं खे चवंदासीं असां त हर साल वेंदा आहियूं बरसाति जे मौसम में न थर घुमण छो जो असां ग़रीब मज़दूर आहियूं को मरी का गा न हेॾा नथा वञी सघूं। हर साल ग़रीब जेको आहे न बरसाति जे मौसम में इंजॉय करणु वेंदा आहिनि थरपारकर नंगर चूड़ियो मंदर हेॾा कासबो ईअं मूंखे हफ़्तो थियो अॻु में वियो हुउसि हेॾा वञणु थियो मुंहिंजो उमरकोट खां कांटियो खां मिठड़ाओ मोड़ ताईं सच पुछो रोड जी अहिड़ी हालत लॻी पिया 8 ॾींहं थिया आहिनि अञा मुंहिंजी सिहत कोन रोज़ाना टेबलेट पीअंदो आहियां एॾो बदन में सूरु आहे हेॾे वञण खां पोइ एॾो रस्ता रोड ख़राबु लॻा पिया आहिनि। ऐं उन कुझु ॾींहं अॻु में वीडियो हली पए नगर पार खां चूड़ियो मंदरु जेको रोड वञे थो उन खे चवनि था महीनो कोन थियो आहे ठहियो आहे उहो सॼो टुटी वियो आहे उन ते बि ध्यानु ॾियो। ऐं उन खां पोइ जेके थर जा दोस्त आहिनि असांजा वेंदा आहियूं हुते काचारी थींदी आहे न हू चवनि था कुझु सालनि खां वठी असांजे इलाइक़े में जेके खेण किरण जा वाक़िया तमामु घणा आहिनि तमामु जेके ग़रीब जेके आहिनि न हिरासा आहिनि उन खां पुछा कई त छो बरो इहो खेण जो छो थिए थो हू चवंदा चंद साल जे थिया आहिनि जीअं थर कोल स्टार्ट थियो आहे न उन खां पोइ हिते हर रोज़ाना बरसाती मौसम में जानवर मरनि था हज़ारनि जी तइदाद माण्हुनि ते किरनि था। हू चवनि था जॾहिं कोयले स्टार्ट थियो न थर कोल उन खां पोइ थर कोल वारा छा आहिनि उहो पंहिंजी हिफ़ाज़त लाइ हुते अर्थ ब्रेकर हाणे छॾिया अथनि थर कोल मुकमल थर कोल जे एरिया में अर्थ ब्रेकर लॻल आहिनि। इहे तव्हां नथा लॻाए सघो जेके भर पासे वारा वॾा वॾा ॻोठनि था हुन ॻोठनि में अर्थ ब्रेकर हणायो त जीअं जेको माली जानी माली नुक़सानु थिए थो माण्हुनि जा जानवर जा बिल्कुलु। थैंक यू सो मच तव्हां खोड़ सारियूं तव्हां ॻाल्हियूं कयूं आहिनि अॼु प्रोग्राम में ऐं मूंखे लॻे पियो त कॉल ड्रॉप थियण जे चकर में तव्हां साई बि न पटी आहे खोड़ सारियूं तव्हां ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं केतिरा ई प्रॉब्लम्स नो डाउट असां जेकॾहिं हे रस्तनि रोडनि जी ॻाल्हि करियूं था त उते बि तमामु घणा मसइला आहिनि क्लाइमेट चेंज जी बि जेको आहे सो उते ॻाल्हि अची वञे थी ऐं खिमण किरण जा वाक़िया नो डाउट जॾहिं पूरी दुनिया में मौसम जूं तब्दीलियूं थियनि थियूं त उन जा असरात बि थियनि था ऐं तव्हां रिलेट बि कयो त थर में कोयलो ऐं उन सां रिलेटेड जेके मसइला थियनि था वेल तव्हां सां कंटिन्यू कयूं था पर हिन तरह जी शिकायतूं अचनि थियूं ऐं तव्हां कॉलर खे ॿुधो त छा चवणु चाहींदव? ॾिसो तारा मां पहिरीं इहा वज़ाहत ॾेई वियुसि त असीं माण्हुनि जे मसइलनि जे हल लाइ वेठा आहियूं बिल्कुलु पर जेको असांजो इदारो आहे उन में तव्हां रोड जो मसइलो आहे स्कूल जो मसइलो आहे जेको बि मसइलो आहे या जीअं हुन खिवणे जो हिकिड़ो चयो त खिवणूं तमामु घणियूं अर्थ राड जे हवाले सां कोई इशू आहे त हिकु सिंपल पेपर ते असांखे जेकॾहिं कंप्लेन अचे थी न त मां उन ते नोटिस वठां थो ऐं हूअं बि मुंहिंजे हीअ शइ नोटिस में त ज़रूरु अची वई पर कंप्लेन जॾहिं असां वटि हिकिड़ी थिए थी उहा एडमिट थी ऐं उनजो मसइलो हल थिए थो त मां उतां जे माण्हुनि खे इहा राय बि ॾींदुसि त तव्हां असां सां रुजू कयो असांजे इदारे सां कयो जेके बि तव्हांजा मसइला आहिनि त तव्हां असांखे रिटन में ॾियो इनशाला तव्हांजे मसइलनि जे हल जे लाइ कोशिशि कंदासीं। ओके फाइन। अच्छा को बि मसइलो तव्हांजे साम्हूं अचे थो त मैक्सिमम टाइम केतिरो हूंदो आहे केतिरे टाइम में हुन मसइले खे तव्हां सॉल्व कयो था कोई एग्ज़ाम्पल जेको तव्हां ॾेई सघो त रिसेंटली हीउ मसइलो थियो ऐं हेतिरे टाइम में असां हिन मसइले जो हल कढियो? मुंहिंजी त कोशिशि हूंदी आहे त 1-2 महीननि जे अंदरि हिन मसइले जो हल कढिजे पर केस जी नोयत हूंदी आहे कुझु जेके आहिनि कंप्लेंट्स जॾहिं थींदा आहिनि रिजॉइंडर कंदा आहियूं त उन्हनि जा जेके रिप्लाई ईंदा आहिनि लेट सवेर ईंदा आहिनि पर मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त हाणे हर मंथ असां 15 खां 18 केसिस जेके आहिनि उहे सॉल्व कयूं पिया जेको पहिरीं कॾहिं न थियो आहे। अच्छा कहिड़ी तरह जा सर तव्हां थोरो डिस्क्राइब करे सघो था 15 खां 18 केसिस कहिड़ी तरह जा? जीअं मां तव्हांखे ॿुधायो रेवेन्यू जा आहिनि आरओ प्लांट्स जा आहिनि कुझु कंप्लेंट्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके अंडर सेक्शन 33 में उते जो उते हल कंदा आहियूं जीअं कंहिं कंप्लेन कई त साईं मूंखे आरओ प्लांट रिपेयर कराए ॾियो त उहो अर्जेंट डायरेक्शन ॾींदा आहियूं त भाई करे ॾियो पोइ जेकॾहिं उहो माइनर हूंदो आहे ऐं थोरो सो ख़र्चु हूंदो आहे त उहो जल्दी थी वियो त उहो त 2 खां 4 ॾींहंनि जो मसइलो पर हिकिड़ो अहिड़ो मेजर रिपेयर आहे जंहिंजी 50 लख मथे जी को ख़र्चु आहे त यकीन उन में 2 खां 3 महीना लॻी वेंदा आहिनि जेसि ताईं रिपेयर थिए ऐं सिंध गवर्नमेंट उन ते पैसा ॾिए पर हाणे रिसेंटली अहिड़ा के 3-4 केस थिया जंहिंमें समाल डैम आहे असां वटि जेको नंगर पार्कर साइड डैम तमामु घणा था ठहनि पिया त उते डैम जा इशू हुया त मां चयो त उते इदारो डैम त ठाहे थो इरिगेशन डैम त ठाहे थो पर डैम जो पब्लिक खे केतिरो फ़ाइदो पए थो जेकॾहिं ॻोठ में माण्हू आहिनि 25
या 5 घर आहिनि त डैम 5 करोड़ जो छा थो थिए करे? सही, इहो त तव्हां उनजो ख़र्च ग़लति था कयो पिया। जी हा। त हाणे बि कंहिं हिकिड़े उतां जो हुयो माण्हू जंहिंजा 40 लख रुपया इरिगेशन डिपार्टमेंट ॾे रहियल हुआ, जेके मूं विदिन वीक उनखे उहे वठी ॾिना। 40 लख रुपया जेके उनखे मिलणा न हुआ। सही सही। ऐं अहिड़ा खोड़ मामला जिन माण्हुनि खोड़ दरवाज़ा ठड़काए ठड़काए ख़ामोश थी वञी वेही रहिया, पर उहे जॾहिं असां ताईं आया त उन्हनि जा मसइला काफ़ी हल थिया आहिनि। हाणे रोज़ जे बुनियाद ते मसइला मां हल करायां पियो हर डिपार्टमेंट जा। ठीकु ठीकु जी। अच्छा, रोज़ जी बुनियाद ते केतिरा माण्हू अचनि था ऐं केतिरनि माण्हुनि सां अव्हांजी मुलाक़ात थींदी आहे? तक़रीबन मां मुलाक़ात सभिनी सां कंदो आहियां जेके बि ईंदा आहिनि। हिकिड़ा केसिस मूं वटि हलंदा आहिनि, हेयरिंग्स हलंदियूं आहिनि, त पोइ उन मुताबिक़ त मां चवंदो आहियां त केस हलनि, पर मां हर माण्हू खे कोशिशि कंदो आहियां त अटेंड कयां। छो त हिकिड़ो परे खां माण्हू सफ़र करे अचे थो, नगर पार्कर, डायली, परे परे जा तालुका आहिनि जेके उन्हनि मां अचे थो, त मां घटि में घटि उन सां मिलां त सही, उनखे ॿुधां त सही। मुलाक़ात मुंहिंजी तक़रीबन सभिनी माण्हुनि सां 50 खां 100 माण्हू हूंदा आहिनि डेली जिन सां थींदी आहे, या जिन केसिस मूं वटि हलंदा आहिनि 20 खां 25 डेली केस मूं वटि हलंदा आहिनि मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जा, त उन्हनि मां कुझु हल थींदा रहंदा आहिनि, कुझु प्रोसीडिंग में हूंदा आहिनि, त उहे बि। ओके ओके फाइन। अच्छा सर, हूअं मतिलबु नॉर्मली बि असां ॾिसूं न, कोई बि नॉर्मल माण्हू असां जहिड़ो अव्हां जहिड़ो कोई जेकॾहिं कंहिं इदारे में वेंदो आहे, तव्हांखे असिस्टेंट कमिश्नर ॾे वञिणो हूंदो आहे फॉर एग्ज़ाम्पल, त तव्हां देरि ताईं इंतज़ारु करे रहिया हूंदा आहियो ऑफिस जे ॿाहिरां, जॾहिं उहो अचे ऐं पंहिंजी ऑफिस में तशरीफ़ फरमा थिए, जॾहिं वरी पोइ तव्हां ताईं उनजी नज़र पवे, उनखे ख़बर पवे, वरी जेसीं ताईं तव्हांखे घुराए वेलकम करे, तव्हांजो स्केड्यूल कीअं रहंदो आहे? केतिरे टाइम ताईं तव्हांजी मतिलबु मॉर्निंग थी वेंदी आहे, केतिरे टाइम ताईं तव्हां ऑन ड्यूटी हूंदा आहियो? मुंहिंजी मॉर्निंग थींदी आहे 5 बजे। ओके। क़ुरान शरीफ़ तलावत करे, उन खां पोइ थोरो सो वॉक करे 9 बजे मां राइट ऑफिस वेही वेंदो आहियां पंहिंजे। अच्छा। 9 बजे खां मुंहिंजो ऑफिस स्टार्ट आहे 9 to 5। 5 बजे तक मां हुते हूंदो आहियां। ऐं इहा ई शइ आहे जेका माण्हुनि मां मूं ख़तमु कई आहे, त ऑफिसर जो इंतज़ारु करिणो आहे, केॾी महिल ईंदो, ऑफिस छो नथो वेहे। त मुंहिंजे ख़्याल में जेको मूं ताईं आयो आहे उनखे इन शइ जो अहसासु थियो आहे त यार को ऑफिसर आहे जेको वेहे बि थो, टाइम बि ॾिए थो, ॿुधे बि थो, कंहिं मारूड़नि खे का शइ वेझो करे, ऐं हुन में एतिरो हिकिड़ो प्यारु ॾिए थो जो हिकिड़ो पंहिंजाइप फील थिए थी। जी जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं मूंखे बि हिकिड़ो पंहिंजे थर जे माण्हुनि सां उहा मोहबत कंदे ऐं उन्हनि सां गॾु हलंदे सुठो थो लॻे। ज़बरदस्त, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां जवाबु ॾिनो आहे, ऐं तव्हांजो स्केड्यूल ॿुधी करे बि ॾाढो सुठो लॻो। ऐं वॉट आई थिंक त असां इट्स वेरी नेसेसरी त तव्हां जिथे बि मौजूदु आहियो, तव्हां आवाम जी ख़िदमत जे लाइ मौजूदु हूंदा आहियो, ऐं उहा जेका सीट तव्हांखे मिली हूंदी आहे, तव्हां उन्हनि ई उतां जे ई माण्हुनि जे लाइ कमु करे रहिया हूंदा आहियो, उतां जे माण्हुनि खे सर्व करे रहिया हूंदा आहियो, त जेतिरो कमु ईमानदारी सां कजे थो त मूंखे लॻंदो आहे त सेटिस्फेक्शन ओतिरी इंसान खे हूंदी आहे। वक़्तु ॾाढो आसानी सां गुज़री वेंदो आहे, चवंदा आहियूं त पाणी जे वहिकिरे वांगुरु वक़्तु गुज़री वेंदो आहे, या रेत जॾहिं तव्हां मुठ में पकड़ींदा आहियो उहा जेसीं ताईं किरंदी आहे असांखे ख़बर कोन पवंदी आहे, वक़्तु बि ईअं ई गुज़री वेंदो आहे, पर इंसान वटि हिकिड़ो रिग्रेट रहिजी वेंदो आहे त यार मां हेतिरो टाइम फलाणी जॻह ते मौजूदु रहियमि पर मां उन तरीक़े सां कमु न करे सघियमि। सो मां पर्सनली सम्झां थी त तव्हां जिथे बि मौजूदु आहियो, तव्हां जेकॾहिं ख़ूबसूरत अंदाज़ में कमु करियो था, हा पोइ मसइला कंहिं हद ताईं तव्हां हल करियो बि था, कंहिं हद ताईं कमु जेकॾहिं न बि थिए थो, पर तव्हांजी कोशिशि हूंदी आहे, अव्हां कोशिशि करियो था त ख़ूबसूरत तरीक़े सां मां कोशिशि करियां, त पोइ इंसान वटि उहा शिकायत न हूंदी आहे। जी माशूक, तव्हांजी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। अव्हांजो ॻोठु वखड़ियो जी तव्हां ॻाल्हि कई, ऐं उतां जे मारोड़नि जे मसइलनि ते तव्हां ॻाल्हायो पिया, ऐं फ़ोन कॉलर शामिलु थिया, त असां जेको आहे उन्हनि जी तरफ़ वियासीं। प्लीज़ मां चाहींदसि त तव्हांजे मसइलनि ते तव्हां ज़रूरु ॻाल्हायो। साईं जिन कॉलर शामिल थिया, छाकाणि त असांजो जेके ॻोठ जा मसइला हुआ उहे साईं ॿुधाए विया। बिल्कुलु बिल्कुलु। जेके रोड जा साईं मामला ॿुधाया उहे बि असां वटि आहिनि। असांखां जेको उत्तर साइड आहे वेंदो आहे, उमरकोट साइड रस्तो वेंदो आहे, उन जा ॾाढा हालात ख़राबु आहिनि। असांजे ॻोठ ताईं जेको रोड बहितरीनु आहे उनजो सबबु ई सीपेक आहे। असांखे उन्हनि रोड नाहे ॾिनो आहे त थरकोल पंहिंजी कंपनी उनखे ई ॾिनो आहे। बाक़ी जेके मसइला मसाइल आहिनि तव्हांखे ॿुधाया पिया त रेवेन्यू वारा मामला आहिनि, केतिरा ई खाता जेके फोती बदल न पिया थियनि, केतिरा ई रिकॉर्ड आहिनि जेके माण्हुनि खे न पिया मिलनि, आम माण्हू पंहिंजो रिकॉर्ड नथो ॻोल्हे सघे, कंहिंजो खातो केॾा बदिली थी वियो आहे। उनखां अलावा जेके अवेक्यू वारा जेके मुख़्तलिफ़ एक्ट्स तहत या जेके 65 वारे ॾहाके में असां वटि आया हुया, मुहाजर ॿाहिरि आया हुआ, उन्हनि खे जेके बि क्लेम तहत हुननि ज़मीनूं वग़ैरह ॾिनियूं हुयूं गवर्नमेंट, हाणे उन्हनि माण्हुनि खे 12 एकड़ कंहिंखे मिली आहे, कंहिंखे 10 एकड़ मिली आहे, उहो 100 एकड़ कढी वेठो आहे जेको मुआगन वारो सिस्टम आहे। उनखां अलावा जेके यकसाला कढियो वेठा आहिनि, गौचर
मुंहिंजे पंहिंजे ॻोठ जो 6000 एकड़ गौचर आहे। उहो 6000 एकड़ गौचर ते अलाए केतिरा माण्हू आहिनि जेके कब्ज़ो करे वेठा आहिनि। उन्हनि जूं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते शिकायतूं वयूं आहिनि, DC साहिब खे शिकायतूं वयूं आहिनि, AC साहिब खे शिकायतूं कयूं आहिनि, पर उन्हनि ते बसि इहो थो थिए त हीअ वेठा आहिनि, हिननि जो क्लेम आहे। उहे माण्हू इहो ई था चवनि असां 40 साल खां पिया पोखियूं, असां एतिरे साल खां पिया पोखियूं, बसि ईअं ई पियो निज़ाम हले। उनखां अलावा जेको खिवणनि वारो मसइलो, हाणे हिन वक़्तु असां मारोड़नि जे चेहरनि ते ज़रूरु उहा ई सरसब्ज़ी ॾिसूं था, पर उन सां गॾु जेके खिवणनि वारा मसइला आहिनि, एनवायरमेंटल जा जेके मामला आहिनि, माहौलियात जा, दुनिया ॾिसो नेक्सस जहिड़े बुकनि ते पई AI जी दुनिया ते ॻाल्हाइनि पिया आहिनि, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाल्हाइनि पिया। बिल्कुलु असां आहियूं अञा खिवणनि जे वेगे, असांजा सही पिया चओ, सभई माण्हू मरियो वञनि, हज़ारनि जे तइदाद में माल मरियो वञे। असां जॾहिं बरसाति अॻे 2-3 साल अॻु में जॾहिं बरसाति नंढड़ा हूंदा हुआसीं, जॾहिं बरसाति थींदी हुई त ॿाहिरि भॼंदा हुआसीं, भिटियुनि ते वेंदा हुआसीं, भूंगला ठाहींदा हुआसीं ऐं माइट असांखे कोन चवंदा। पर हाणे जेको 2-3 साल थरकोल जी जेका ओपन पिट आहे, उनखां पोइ जेके थिया आहिनि खिवणनि जा एतिरा वाक़िया वधिया आहिनि जो असांखे, मुंहिंजी पंहिंजी मां ऐं हिते हूंदो आहियां, बरसाति हुते वसंदी आहे, कॉल कराईंदी आहे त बाबा हिते बरसाति त कोन्हे, चवंदा आहिनि न अम्मा हिते खिवण न आहे किरंदी। अच्छा अशोक, लाइव कॉलर आहिनि, हुननि खे ॿीहर मां शामिल करणु चाहींदमि। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। जी तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल थिया आहियो, थैंक यू सो मच। तव्हां छा पुछणु चाहींदव, का ॻाल्हि जेका तव्हां करणु चाहियो? उमर पावर बि तमामु बहितरीन ॻाल्हियूं कयूं, ॾाढी ख़ुशी थी तव्हांजा ॿई महिमान उन्हनि खे बि बिल्कुलु। पर माशूक जेका ॻाल्हि कई, थर असांजी सिंध आहे, पर थर असांजी जन्नत आहे। थर सिंध असांजी जन्नत आहे, माना असांजी दिलि आहे। असां थर खे माना जन्नत चवंदा आहियूं। असांजो मींहुं वसंदो त असांजी सिर जन्नत थी वेंदी। पोइ दुनिया जा माण्हू बि असांजे माना थर खे ॾिसण ईंदा। असांजी सिर हर जॻह जन्नत आहे। मां उनजे लाइ हिकिड़ो उर्दू जो शेर ॿुधाए थो छॾियां तव्हांखे। जी जी। हुस्न वालों को संवरने की क्या जरूरत है, हुस्न वालों को संवरने की क्या जरूरत है, सादगी में भी क़यामत की अदा रखते हैं। असांजी सिंध जेका आहे साहब, बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां ॾाढी ख़ूबसूरत लाइन्स ॿुधायूं। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थियो। वक़्तु थी वियो आहे माशूक शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। उमर साहिबु, पाण जेको आहे ब्रेक जी तरफ़ पहिरियां अॻियां वधंदासीं, उनखां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू करियूं था। नाज़रीन काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम। जिन सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं ॿीहर भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। मूंखे लॻे पियो त अॼु थरवासी ख़ुशबू हूंदा ऐं थरवासी जेको आहे सो असांजे प्रोग्राम में तव्हां शामिल बि थींदा रहंदा आहियो। मुख़्तलिफ़ जॾहिं मौज़ू इन तरह जा अचनि था ऐं ख़ासि तौर ते थर जे बाबति जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं त काफ़ी सारियूं कॉल्स बि मां रिसीव कंदी आहियां ऐं उन ॾींहं ते यकीन कयो त मां मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त असां घणा कॉलर्स जेको आहे सो शामिल करे सघूं। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त हिकिड़ो टॉपिक हली रहियो हूंदो आहे त कोशिशि हूंदी आहे त उहा ॻाल्हि प्रॉपर तरीक़े सां अव्हां ताईं पहुची सघे। पर मां कोशिशि कंदसि तव्हांजूं फ़ोन कॉल्स रिसीव करे सघां ऐं अव्हांजा जेके मसइला आहिनि तव्हां उन्हनि बाबति अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हाए सघो ऐं असीं हिते मौजूदु जॾहिं हुजूं था त अव्हांजो आवाज़ु बणिजी सघूं, अव्हांजे मसइलनि ते ॻाल्हाए सघूं। नाज़रीन प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। जी माशूक, मां चाहींदसि त प्लीज़ तव्हां कंटिन्यू करियो। जी जी, पाण मसइलनि ते पिया ॻाल्हाइणासीं त जेको ओपन पिट वारा मसइला आहिनि, थरकोल जी माहौलियात, उनखां अलावा जेको पाणी ऐं लॉ जो स्टूडेंट आहियां, पाणी असांजी लाइफ आहे ऐं फंडामेंटल राइट्स में जेको राइट टू लाइफ आहे उन में वाटर अचे थो। छाकाणि त ज़िंदगी जो जेको बेसिक नुक़्तो आहे उहो तव्हांजे H2O यानी वाटर ते थो अचे। ऐं तव्हां त अलाए ॿुधो आहे की न, बल्कि असां त ॿुधो आहे त उते असां वटि थर में खूह हूंदा हुया मुख़्तलिफ़। हिकिड़ी साइड ते किन ते खारा खूह हूंदा हुआ, किथे मिठा हूंदा हुआ। पोइ जॾहिं उते ज़िलज़िला ईंदा हुआ त हिकिड़ी साइड जा मिठा खारा थी वेंदा हुआ, खारा मिठा मतिलबु तब्दीलियूं अची वेंदियूं। ईअं जो ईअं हेॾी वॾी ओपन पिट थी आहे। घोड़ाणे डैम जहिड़ो वॾो डैम ठहियो आहे जंहिं असांजूं ज़मीनूं तबाह करे छॾियूं आहिनि। उन जे करे असांजे पाणीअ जा वॾा मसइला थिया आहिनि ऐं हिन वक़्तु उहे थरकोल वारा ख़ुदि चवनि था त न हिन ओपन पिट जे करे हू इनकारी आहिनि, मतिलबु कोई असरु कोन थियो आहे। जॾहिं त तव्हां असांजे खूह खां बि हेठि ज़मीन में विया हलिया आहियो त उन सां मसइला थियनि था। उनखां अलावा जेको इंटरनेशनल या नेशनल लेवल ते स्टैंडर्ड जेको पाणी जो आहे उहो तव्हां ॾिसो ऐं असांजो पाणी तव्हां पीओ।
माण्हुनि खे जेके बीमारियूं आहिनि, हॾे जूं बीमारियूं आहिनि या मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि, उहे पाणी जे करे आहिनि। ऐं पाण वटि चयो वेंदो आहे त पाण किथे वेंदा आहियूं चवंदा आहिनि तव्हांखे हिते जो पाणी कोन लॻो। पाणी न लॻण जो मतिलबु ई इहो आहे त जेको बि असां खाधो पीतो खाईंदा आहियूं सिहत लाइ, उनखे जेको उन ते असर अंदाज़ रहंदो आहे उहो उते जो पाणी रहंदो आहे। जे पाणी बहितर आहे त उहा ई शइ बहितर आहे। उनजे करे ॿियो साईं जेके आरो प्लांट्स वारो चयो त मुंहिंजे पंहिंजे ॻोठ में 7 आरो प्लांट्स आहिनि, मतिलबु 1400 घर आहिनि, 7 आरो प्लान, हर 200 घर ते हिकिड़ो आरो प्लान आहे। पर उन मां 6 आरो प्लान ख़राबु आहिनि, हिकिड़ो हले थो आरो प्लान। उनजो मुख़्तलिफ़ असां दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। फंक्शनल हुजण जो मतिलबु इहो न आहे त उतां जा माण्हू जेको आहे सो एतिरा फैसिलिटेट थी विया आहिनि जो उन्हनि खे जेको आहे न उहो पाणी मिले पियो। पर चवण जो मक़सदु इहो बि आहे त जेको पाणी आहे छा उहो वाक़ई उन्हनि जी ज़रूरत मूजिबि उन्हनि खे कमु अचे थो? उहा ई तव्हांखे ॻाल्हि पे ॿुधाई त जेको 200 घरनि ते हिकिड़ो आरो प्लान ॾिनो आहे, उहो हाणे हिकिड़ो आरो प्लान 1400 घरनि ते। तव्हां सोचो मेडिकली तव्हां कंहिं डॉक्टर वटि वेंदा, तव्हांखे डॉक्टर पहिरीं सजेस्ट कंदो तव्हां हेतिरो पाणी पीओ। तव्हां सोचो त हिकिड़ो आरो प्लान जेको 200 घरनि जो मक़सदु जीअं ते पूराओ करे सघियो, उहो हाणे 1400 घरनि जो कीअं पूराओ कंदो? माण्हू वरी बि खारो पाणी पीअनि था। माण्हुनि उहे खूह वारी जेका रिवायती विसारे छॾी आहे आरो प्लान्स हिननि जे अचण जे। हाणे उहे ई साॻी असां जेके असां वटि चयो वेंदो आहे वर्त चयो वेंदो आहे या जेके बि उते थींदा आहिनि, उहे वरी माण्हुनि पंहिंजे पुठनि ते खया आहिनि ऐं वरी उहो खारो पाणी था पीअनि। बाक़ी उते का बि सहूलियत अहिड़ी न आहे। जेके आरो प्लान्स आहिनि उहे गैरफाल थी विया आहिनि। उन्हनि ते जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जूं पघारूं, इदारा जेको पब्लिक हेल्थ इदारो आहे, उहे उन्हनि जूं पघारूं खाई वियो आहे। इहा हालत लॻी पई आहे ऐं अहम शयूं आहिनि इहे। जी, स्कूल्स ते बि ॻाल्हाइणु चाहींदमि, पर लाइव कॉलर आहिनि, पहिरीं उन्हनि सां ॻाल्हायूं एंड देन प्रॉब्लम्स ऐं हुनजा सोल्यूशन्स जनाब उमर साहब मौजूदु आहिनि। उमर साहब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हुन बाबति। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, तव्हांखे भली कार चवां थी। मेरा टीवी लॻो प्रोग्राम साईं उमर साहब जो प्रोग्राम हले पियो। जी हा, जी हा। तव्हां पहिरीं पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? असांजे साईं जन जो शुक्रियो अदा करणो आहे त असांजे ॻोठ में आरो प्लान जो कमु साईं जन जी महिरबानी सां जेको सो असांखे कराए ॾिनो आहे। असांजे ॻोठ में पीअण जे पाणी जी वॾी तकलीफ़ हुई, उहो मसइलो हल थी वियो आहे साईं। अदा मां चाहींदमि त तव्हां पंहिंजे ॻोठ जो नालो ज़रूरु ॿुधायो ऐं पंहिंजो बि नालो ॿुधायो त किथां खां ॻाल्हायो पिया, ॻोठ जो ज़िक्र ज़रूरु कयो तव्हां। असांजो ॻोठ मालनौर खावड़िया आहे, यूसी मिठड़ियो भट्टी, तालुको मिठी। ठीकु आहे, ठीकु आहे। वरी महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो। सो यस, तव्हांजे कम जूं तारीफ़ूं बि उन तरह आहिनि, उन तरह असांजा कॉलर्स बि शामिलु थियनि पिया। पर जॾहिं माशूक जो असां ॻाल्हियूं ॿुधियूंसीं त सम्झ में अचे पियो एंड वी ऑल न्यू अबाउट दैट त केतिरा मसइला थर जा आहिनि। छा चवणु चाहींदव? ॾिसो, मसइला तमामु घणा आहिनि ऐं को हिकु माण्हू, को हिकु ऑफिसर, को हिकु फ़र्द त उन्हनि मामलनि खे जल्दी हल कोन थो करे सघे। पर कुझु न कुझु उन मसइलनि जे वेझो वञूं पिया ऐं कुझु मसइला हल करे चुका आहियूं ऐं उमेदु आहे त मामला सभु न त यकीननि माण्हुनि जे उमेद मूजिबि कुझु मामला हल करे वेंदासीं। सही। अच्छा, तव्हां ज़िक्र कयो पंहिंजी ज़ुबानी त कुझु आरो प्लांट्स जेको आहे सो फंक्शनल न हुया ऐं मुंहिंजी मौजूदगी में जेको आहे सो सुठे तरीक़े सां हाणे उन्हनि ते कमु कयो आहे। तव्हांजो विज़िट थींदो आहे ॻोठनि में, तव्हां वेंदा आहियो, उन पाणी खे टेस्ट कंदा आहियो, उन्हनि माण्हुनि खां पुछंदा आहियो त छा ही पाणी एतिरो कम जो आहे और तव्हां पी सघो था या खारो पाणी आहे, वॉट एवर तव्हां इन तरह कुझु तव्हांजो कमु हूंदो आहे? असल में कुझु ॻोठनि जा मुंहिंजा विज़िट बि थींदा आहिनि, पर इहे घणा मसइला मूं वटि ओपन कचहरी में अचनि था। ओपन कचहरी में जॾहिं को मामिलो कंहिं ॻोठ जो ईंदो आहे त मां इहो डायरेक्शन ॾींदो आहियां उन डिपार्टमेंट खे, पब्लिक हेल्थ खे, त तव्हां हिन ॻोठ में वञो, इहो रिपेयर कयो, इहो पाणी चेक कयो। पोइ हू पाणी चेक करे उन ॻोठ वारनि खे मुतमिन करे पोइ आख़िर में उहे मूं वटि ईंदा आहिनि सभु त साईं हाणे असां पाणी असां वटि बहितरु आहे, आरो प्लांट भली वियो आहे, हाणे असां पंहिंजे केस तां विस्ट्रा कयूं था, तव्हांजी महिरबानी। ज़बरदस्त। त यकीननि बाक़ी विज़िट त मां चाहींदो आहियां जेको माण्हू मूं वटि कंप्लेन खणी अचे मां विज़िट कयां ऐं मूंखे विज़िट कया मुंहिंजे विज़िट करण जे वजह सां इहे शयूं आहिनि जेके मसइला हल थियनि पिया। सही सही। अच्छा सर, बेसिकली तव्हां दादू सां वाबस्तगी रखो था, तालुक़ु दादू सां आहे ऐं जॾहिं थर जी ॻाल्हि करियूं था, छा डिफरेंस तव्हां ॾिठो आहे तालीम में, रहणी कहाणीअ में? मुंहिंजे ख़्याल सां तमामु वॾो डिफरेंस हिकिड़ो आहे। यकीननि तमामु घणो डिफरेंट आहे। पहिरीं जेको असां थर ताईं कॾहिं कॾहिं विज़िट दौरान वियासीं, घुमी फिरी मोटी आयासीं, कॾहिं कॾहिं को, पर जॾहिं हिन वक़्तु मां उते थर में मुंहिंजी पोस्टिंग आहे, मां थर में वेठो आहियां, त मां थर में तमामु वॾो राति ऐं ॾींहं जो फ़र्क़ु थो सम्झां। सही। थर में जेको असां ॿुधंदा हुआसीं त थर जा मारूअड़ा जेके आहिनि उते कुझु बि न आहे, थर में का शइ कोन्हे, थर में का सहूलियत कोन्हे। यकीननि ईअं न आहे, उनजो उबतड़ा मां उते जॾहिं ॾिठो वञी उनजो उबतड़ा
मूं तव्हां पहिरीं चयो त तइलीम जे मैदान में बि अॻिभर आहिनि, पंहिंजे मसइलनि जे निशानदेही में बि अॻिभर आहिनि। ऐं बाक़ी कुझु यकीननि थर जा मामला आहिनि जेके कुझु डिफरेंट आहिनि, दादू हुजे, हैदराबाद हुजे या कुझु उन हवाले सां डिफरेंट आहिनि, पर मां सम्झां थो थर इन्हनि सभिनी खां काफ़ी बहितर आहे, घणनि शयुनि में बहितर आहे। ठीकु आहे। अच्छा, रोड रस्तनि जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त पाण सभु ॼाणूं था त जॾहिं तव्हां थर वेंदा आहियो त पोइ तव्हांखे हिन तरह जा मसइला फेस करणा पवंदा आहिनि। ऐं जॾहिं पाण सफ़रु कंदा आहियूं त सुठे सफ़र जी हिकिड़ी चाहत ज़रूरु हूंदी आहे। रोड रस्तनि जा जेके मामलात आहिनि इन्हनि खे केतिरो ॾिसो था, केतिरी नज़रसानी आहे, केतिरो कमु करण जी कोशिशि हूंदी आहे? रोड रस्ता जेके मूं ॾिठा आहिनि तक़रीबन बहितर ॾिठा आहिनि, पर हाणे इनखे बहितर इन हद ताईं नथो चई सघिजे, छो त जेको असांजी अचु वञु आहे उहे थी विया मेन रोड, पर थर जे अंदरि जेके रस्ता रोड आहिनि उन्हनि जी सूरत हाल कीअं आहे। पोइ जॾहिं मां वेंदो आहियां त पोइ मूंखे ख़बर यकीननि पवंदी आहे। पोइ जॾहिं वेंदो आहियां को रोड ख़राबु हूंदो आहे त मां उनजो डायरेक्ट उनजो नोटिस वठी उन डिपार्टमेंट सां ॻाल्हाए वठंदो आहियां। पर मुंहिंजो घणे खां घणो इहो हूंदो आहे त जेके मसइलो आहे रोड जो आहे उहे उन इलाइक़े जा माण्हू, उन ॻोठ जा माण्हू मूं ताईं पुॼनि, मूंखे ॾियनि, मां उन्हनि जो हल कराए ॾींदुसि ऐं मूं अहिड़े तरीक़े हलाखोर कराया बि आहिनि। बाक़ी रोड रस्ता यकीननि थर खे ज़रूरत आहे ऐं थर जा मेन रस्ता जेके आहिनि उहे त ठही चुका आहिनि, उहे सुठा बि आहिनि। जी या माना जेकॾहिं ॻाल्हि कजे त या को वधाव न हूंदो, जॾहिं तव्हां विज़िट ते वञो था त मूंखे ख़बर पवंदी आहे त हा बाबा रोडनि रस्तनि ते कमु थियो आहे। जेकॾहिं रोडनि रस्तनि ते इन तरह कमु थी सघे थो त अंदरि ॻोठनि में बि कमु थी सघे थो, वाए नॉट, छो अञा ताईं छो कमु न थियो आहे? मुंहिंजे ख़्याल में हीअ जेके कंपनियूं अचनि थियूं या थरकोल आहे या जेके बि अचे जिथां असांजा ज़ख़ीरा आहिनि, असांजे सिंध जा ज़ख़ीरा आहिनि, जेकॾहिं उहा कहिड़ी बि कंपनी खे ॾियो था, मल्टीनेशनल कंपनीज़ खे ॾियो था, भली ॾियो, पर जेके उनजो उनखां तव्हांजो एग्रीमेंट थिए थो जेको तव्हांजो गवर्नमेंट सां थिए थो, त ख़ासि तौर ते उन डिस्ट्रिक्ट जे हवाले सां उनखे स्कूलनि जे रोडनि रस्तनि जे ऐं साफ़ु पाणी जे हवाले सां उन सां काफ़ी शयूं हूंदियूं आहिनि त तव्हां हिन में हेल्प कंदव। हाणे उहे त मुंहिंजे ख़्याल में नथो थिए पियो। त हाणे इहो अमल कराइण ऐं इहे सभु शयूं कराइण आहे डिस्ट्रिक्ट जेको एडमिनिस्ट्रेशन आहे उन्हनि जो कमु। त थरकोल खे जेका इनकम थिए थी उन में उन डिस्ट्रिक्ट ते केतिरो ख़र्चु थिए थो, पर मां सम्झां थो त थरकोल मां जेका बिजली मिले थी उहा ई उन डिस्ट्रिक्ट खे कोन थी मिले, त ॿियो ख़र्चु केतिरो थींदो आहे। तो उन डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया जो कमु आहे, डिप्टी कमिश्नर जो कमु आहे ऐं सिंध गवर्नमेंट जो कमु आहे। बिल्कुलु इन्हनि मसइलनि ते त असां जेको आहे सो अक्सर प्रोग्राम्स बि कंडक्ट कया आहिनि। इन्हनि मसइलनि ते त असां हमेशह ॻाल्हाईंदा ई रहिया आहियूं। थर जे बेसिक रोडनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था, उन्हनि जी मरम्मत जा जेकॾहिं कमु थिया आहिनि त पाण सभु इन ते क्लेम करे सघूं था त हुकूमत छो अंदरां ॻोठनि जा कम छो नथी कराए। उतां जे रोडनि रस्तनि खे पाण अॼु ॾींहं ताईं जेको आहे सो उन ई हालति में ॾिसूं था, जेका यकीननि असांजे लाइ हिकिड़ी पेनफुल कंडीशन ज़रूरु हूंदी आहे। सर छा था सम्झो इन्हनि अंदरनि जेकॾहिं रोडनि रस्तनि ते ॻाल्हि ॿोल कयूं था त इहे शिकायतूं आम आवाम जूं कीअं ख़तमु थींदियूं ऐं केतिरो टाइम लॻंदो? मुंहिंजे ख़्याल सां इहो अहम सुवालु आहे, इहो ज़रूरु करणु घुरिजे। यकीननि ॾिसो जेके ॿराड़ी जा ॻोठ आहिनि या जेके त उते जेके असेंबली मेंबर साहिबान आहिनि उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त उहे रोड बि ठाराइनि, छो त पब्लिक वोट करे थी उन्हनि खे। डेफिनेटली ठीकु आहे, वोट करे थी त उहा उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी ठहे थी त उहे रोड ठाराइनि। बाक़ी जेतिरे हद ताईं असांजी जेको जुरिस्डिक्शन में अचनि थियूं शयूं उहे असां ताईं कंप्लेन कनि त असां उन्हनि जी मदद कंदासीं, असां मदद कंदासीं ऐं इन हद ताईं कंदासीं जो उन्हनि जो उहो मसइलो हल कराए ॾींदासीं। हा, बाक़ी यकीननि उतां जे मक़ामी नुमाइंदा मुंहिंजे नज़र जे अंदरि जेका शइ गुज़रियूं आहिनि त काफ़ी कमु थियो आहे, उतां जे नुमाइंदनि जे हवाले सां बि थियो आहे, डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया जे हवाले सां बि थियो आहे। बाक़ी हाणे लोकल दोस्त वेठा आहिनि, सॼो थर त इलाही सारो वॾो आहे जेको मुंहिंजे ख़्याल में मां हिन थोरे पीरियड में घुमी बि नथो सघां, ॾिसी बि नथो सघां, पर जिन शयुनि ते पहुची चुको आहियां, जिन ताईं वञी चुको आहियां, जेके ॾिसियूं आहिनि उन्हनि जे लाइ कुझु मसइला जेके आहिनि उहे ख़ुदि ब ख़ुदि मां उन्हनि ते लिखी बि चुको आहियां ऐं मां पाण पब्लिक खे मैसेज ॾींदो रहंदो आहियां जिते किथे जिते बि वियो आहियां। जेकॾहिं मुंहिंजो को घुमण जे हवाले सां विज़िट थियो आहे ख़ाली, तॾहिं मूं चयो आहे मां तव्हांजो आरो प्लांट हले थो, तव्हांजो स्कूल हले थो, तव्हांखे पाणी मिले थो, तव्हांजो रोड रस्तो आहे, जेकॾहिं न आहे त उहा कंप्लेन कयो, जेका आहे त ठीकु आहे। ठीकु आहे, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, असां न्यूज़ ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। न्यूज़ असां ॾिसूं था, हुन खां पोइ पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। नाज़रीन ॾिसंदा रहिजो सुबुह में।
पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान में जॾहिं स्टार्टिंग हुई प्रोग्राम जी त असां शाइरी जी ॻाल्हि कई ऐं थर जी ॻाल्हि कई। सो असां वटि माशूक प्रोग्राम में मौजूदु आहे ऐं माशूक जंहिंजी खां असां का शाइरी बि ॿुधंदासीं। जी प्लीज़, मां चाहींदसि त जेकॾहिं असां थर पार्कर जी ॻाल्हि कयूं था ऐं तव्हां शाइर आहियो, मींहं बि वसनि पिया, मौसम बि ॾाढी हसीन आहे ऐं कारूंझर जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त कारूंझर बि उनजो ॾेख ॾाढो ख़ूबसूरत आहे। तव्हां का शाइरी जेकॾहिं तव्हांजी पंहिंजी लिखियलु आहे और तव्हांखे का यादि आहे त प्लीज़ मां चाहींदमि। जी जी ॿुधायां थो तव्हांखे। त उर्दू में ॿ लाइनूं आहिनि, उहे ॿुधाए पोइ तव्हांखे हिकिड़ो गज़ल ॿुधाईंदुसि त पुरसर है ये बयाबां हमारा, पुरसर है ये बयाबां हमारा, बयाबां में कितने बयाबां पड़े हैं। सिंधी आहे जेको मूं भिट ते वेही उतां वेही क्रिएट कयो हुयो। उते जा फैनोमेना जीअं भिट जे पासे में कोलियुनि जा घर हुआ, उतां कोली ॿारड़ा अचनि पिया त उहो लिखियो हुयो, उहो तव्हांखे ॿुधायां थो। वक़्त से गॾु वारड़ा पंध में था अचनि, वारड़ा मतिलबु वारा जेके पाण चवंदा, वक़्त से गॾु वारड़ा पंध में था अचनि, मूं से गॾु ॿारड़ा पंध में था अचनि, भिट ते मां ज़ख़्मी थियल ज़ोर आवर थो लॻां, भिट ते मां ज़ख़्मी थियल ज़ोर आवर थो लॻां, भिट ॾे सभु कारड़ा पंध में था अचनि, ही झरोका चंड हेठां झूंपड़नि में था ॿरनि, ही झरोका चंड हेठां झूंपड़नि में था ॿरनि, थर जा ही सभु पारड़ा पंध में था अचनि, तूं बि डाकू आ लुटेरो लोक खे थो लुटीं, तूं बि डाकू आ लुटेरो लोक खे थो लुटीं, ॾेह ते ही ॾुकारड़ा पंध में था अचनि, मूं संदे माशूक ते ॻाल्हिड़ियूं ठाहे वठनि, मूं संदे माशूक ते ॻाल्हिड़ियूं ठाहे वठनि, तूं न कुझे यारड़ा पंध में था अचनि, वक़्त से गॾु वारड़ा पंध में था अचनि, मूं से गॾु ॿारड़ा पंध में था अचनि। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत शाइरी। ऐं अच्छा, जॾहिं मीहोकी जी ॻाल्हि कयूं था ऐं हुस्नाकिन जी ॻाल्हि कयूं था, उन ते का आहे शाइरी जेका उनजे हसीन मंज़र खे बयानु कंदी हुजे, का अहिड़ी शाइरी जेका तव्हां वटि मोबाइल में हुजे? तव्हांखे टाइम बि ॾींदासीं, तव्हां बिल्कुलु सर्च कजो, असां इन तरह जी शाइरी ॿुधणु चाहींदासीं। ओके जी, ओके, मां चाहींदसि ज़रूरु तव्हां सर्च कयो ऐं असांखे का शाइरी ज़रूरु ॿुधाइजो। कारूंझर जी ॻाल्हि करियूं, असां सॼी थर जी ॻाल्हि कयूं, थर जे मारूड़नि जी ॻाल्हि करियूं ऐं थर जी खाद खुराक जी ॻाल्हि करियूं। पूरो साल जेको आहे सो उतां जा माण्हू अहिड़ा सर्वाइव करे रहिया हूंदा आहिनि, उते पाणी जी किल्लत खे मुंहुं ॾेई रहिया हूंदा आहिनि, उतां जी खाद खुराक जा तमामु घणा मसइला हूंदा आहिनि। ऐं उनखां पोइ तव्हां जॾहिं थर जे मारूड़नि जी ॻाल्हि कयो था ऐं उन्हनि जे अहंजनि जी ॻाल्हि कयो था, तकलीफ़ जी ॻाल्हि कयो था, उन उतां जी बीमारियुनि जी ॻाल्हि कयूं था, इशूज़ त तमामु घणा आहिनि, पर उहे मारूड़ा उन जे बावजूदि बि जेको आहे सो सर्वाइव करे रहिया हूंदा आहिनि, पंहिंजे सर्वाइवल जी जंग विड़ी रहिया हूंदा आहिनि। हिकिड़ी ॿी ॻाल्हि त उतां जो जेको स्टूडेंट आहे थर जो, उनखे पाण हमेशह महिनत कंदे ॾिसंदा आहियूं, उन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। जी, जेकॾहिं शाइरी आहे त ॿ टे लाइनूं आहिनि जेके तव्हांखे ॿुधाईंदुसि त जॾहिं आउं भिट ते वेठो हुउसि ऐं राति जे वक़्तु तारा भिट ते हुया ऐं चंड जो सायो चोरे ते हो, उन वक़्तु जेके मूं ॿ टे लाइनूं क्रिएट कयूं हुयूं उहे, छाकाणि त असां हूअ जनरली तौरु पूरी सिंध ते लिखंदा रहंदा आहियूं, उन में थर बचियो थो वञे, पर उन मंझा ई कुझु सुठियूं आहिनि त भिट ते आऊं वेठो आहियां, भिट ते आऊं वेठो आहियां, तारा मुंहिंजा यार लॻनि था, भिट ते आऊं वेठो आहियां, तारा मुंहिंजा यार लॻनि था, चंड जो सायो चौरे ते आ, घर कखां मां ॿार लॻनि था, घर कखां मां ॿार लॻनि था। ॿ ॿियूं लाइनूं आहिनि कंहिं गज़ल मंझा विचा खां, उहे बि तव्हांखे ॿुधायां थो त वारीअ जे वजूदनि खे झंझोड़ भली केॾो, वारीअ जे वजूदनि खे झंझोड़ भली केॾो, दाणे जे सहीफ़े मां दिलदार ठहियो हूंदो, दाणे जे सहीफ़े मां दिलदार ठहियो हूंदो, मतिलबु त असां उन दाणे मां ठहियल आहियूं जंहिंखे तव्हां दाणो दाणो कंदा पोइ उहो नथो टुटी सघे, उहो दिलदार ई रहंदो, न तव्हां सां जहिड़ो कंदो, न जंग कंदो, चवंदो बसि निवड़त वारी उहा ई शइ रहंदी, दिलदार रहंदी उहा। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, थर में जॾहिं मींहुं वसे थो ऐं थर जे फसलनि जी जॾहिं ॻाल्हि ॿोल करियूं था, कहिड़ा कहिड़ा फसल थींदा आहिनि, तव्हां थोरो ज़िक्र करे सघो था? जी जी प्लीज़। असां वटि मुख़्तलिफ़ फसल थींदा आहिनि, जीअं गुआर थींदो आहे, ॿाझिर थींदी आहे, ॿाझिर त असां वटि सॼी सिंध में हूअं थींदी आहे, पर गुआर तक़रीबन ॿी सिंध में नाहे थींदो। जीअं मुङ थींदा आहिनि, मोठ थींदी आहे, तिर थींदा आहिनि, चिबड़ थींदा आहिनि, उनखां अलावा जेको खुंबियूं पिपूं आहिनि, मरीड़ो आहे, उहो साग में था अचो वञनि। जी
जेके असां वटि असांजा ॿाहिरि ॿिया ईंदा आहिनि उन्हनि सभिनी खे असां टेस्ट कंदा आहियूं खाधे तौरु। उन खां अलावा जेके ॿिया बैराजी इलाइक़नि जूं जेके फ़सुल आहिनि उहे माशाल्लाह हाणे जेको साईं सवेर ॻाल्हि कई पे डैम्स जेके ठहिया आहिनि उन्हनि तहत नंगर पार्कर वारी जेका ज़मीन आहे उहा आबाद करे सघिजे थी, असांजी बि आबाद करे सघिजे थी जेका असांजे साइड जी आहे, पर उते मिठे पाणी जी ज़रूरत हूंदी, उते तव्हांखे बोर कराइणा पवंदा, उनखे मिठे पाणी में कन्वर्ट, असां वटि पाणी पीअण लाइ न आहे, असां कीअं था उनखे ज़मीन खे आबाद करे सघूं। बहरहाल नंगर पार्कर में बेहतरीन अंदाज़ सां थींदी आहे, उते सभु फसल इहे थींदा आहिनि। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल करियूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। अवां ताईं आवाज़ पहुचे पियो? तव्हां प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो? वालेकुम अस्सलाम जी, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? मक़बूल मंगरो बच्चू जो तालको छाछरो। अदा तव्हांखे भली कार चऊं था, छा चवणु चाहींदव? वालेकुम सलाम। साईं महोत्सव के त इन सोशल दौर में असांजे ॻोठ खां 2-3 किलोमीटर पोइ ते 4G नेट हले थो। असांजे ॻोठ में तक़रीबन 1500-2000 आदमशुमारी आहे, उन में इहो सहूलियत कोन्हे 4G नेट जी। ओके ओके, थैंक यू। तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, थैंक यू सो मच। ऐं मां पहिरीं बि चयो त जेको आहे सो अव्हां जा ई इशूज़ आहिनि उन्हनि ते ई ॻाल्हाईंदासीं। सर जेकॾहिं ओवरऑल ॻाल्हि करियूं था छाछरे जी, ऐं हूअं त इशूज़ आहिनि ई आहिनि, पर नेटवर्क जा तमामु घणा इशूज़ रहनि था, इंटरनेट जो मसइलो रहे थो। सो यस, कीअं ॾिठो आहे, छा चवंदव? छाछरे में ताज़ो मुंहिंजी हाणे ओपन कचहरी थी हुई, जंहिंमें उतां रेवेन्यू जा सभु ऑफिसर मूं विहारिया ऐं तक़रीबन इंतिज़ामिया म्यूनिसिपल इंतिज़ामिया जेका उतां जी टाउन जी हुई, सॼी इंतिज़ामिया ओपन कचहरी में विहारी। उते जेको छाछरे में मामला ॿिया त असां घणा ई आया मुंहिंजे साम्हूं, पर हिकिड़ो छाछरे जो मामिलो आयो जेको नंढड़ा ॿार जेके आहिनि, जेके नंढी उमिरि जा, जेके रुपए खां 5 रुपए ताईं पहुरियो, हिन वक़्तु बि उनखे करायो वञे थो, हिन वक़्तु बि। ऐं माज़ूर ॿार ख़ासि तौर ते जेको ॿारु आहे माज़ूर आहे, उन खां 10 रुपए जे अंदरि ऐं 15 रुपए जे अंदरि घर जो कमु, माना सॼे घर जी ॿाहिरी ॿुहारी वग़ैरह उहो करायो सिर्फ़ु 15 रुपए ते। त मूं इन जो पाण नोटिस वरितो ऐं मूं माण्हुनि खे चयो त इन्हनि ॿारनि खे मूंसां मिलायो, इन्हनि जेके कंप्लेंट्स आहिनि मूं ताईं पुॼायो, त मां इन्हनि इदारनि खां पुछां त हीउ एॾो ज़ुल्म ऐं ज़्यादती हिन अहिड़े दौर में अञा हले पई। इहा शइ मूंखे ॾाढी तकलीफ़ ॾींदड़ बि हुई, जेका मुंहिंजे ॾाढो गुज़री, ऐं मूं इन ते इलाही नोटिस त वरितो, पर इलाही ॾुखारो बि मां इन शइ ते थियो हुउसि। ऐं उन्हनि माण्हुनि खे मूं घुरायो पाण ताईं, मां उहा शइ जेका आहे प्रोसेस करे छॾी आहे, ऐं इनशाला उन ते उन्हनि खे सुठो रिज़ल्ट मिलंदो ऐं उन्हनि जे करे अहिड़ा काफ़ी पोरियो कंदड़ ॿिया ॿार जिन खे उहो सुठो बहितर हिकिड़ो उन्हनि खे मिलंदो। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा सर, असां जेको आहे न जॾहिं तालीम जी ॻाल्हि कंदा आहियूं त थर जी ॻाल्हि हमेशह असां करियूं था। जीअं त मूं चयो त थर जो स्टूडेंट तव्हांखे कॉम्पिटेंट बि मिलंदो, थर जे स्टूडेंट खे शायदि ॿियो को रस्तो न हूंदो आहे, उनखे ख़बर हूंदी आहे त तालीम जो जेको ज़ेवर आहे या जेकॾहिं इहो हथियार मूं वटि आहे त पोइ मां दुनिया में अॻियां वधी सघां थो। ऐं असां हमेशह ॾिठो आहे त थर जो नौजवान ॾाढो महिनती रहे थो ऐं जिते बि मौजूदु रहे थो उहो ख़ूबसूरत तरीक़े सां कमु बि करे थो। थर जा स्कूल्स केतिरा विज़िट कयो था, ऐं अव्हां ॻाल्हि बि कई त केतिरा ई स्कूल्स जिन जा हिन तरह मसइला हुआ त असां वटि स्कूल त आहे, उस्ताद न आहिनि, उस्ताद आहिनि त बिल्डिंग्स जा मसइला आहिनि, उन जॻह जा मसइला थियनि था। सो यस, कीअं ॾिसो था इन्हनि सभिनी? स्कूल मुंहिंजे नज़र में तक़रीबन थरपारकर डिस्ट्रिक्ट त इलाही वॾो आहे, पर स्कूल तक़रीबन मुंहिंजे नज़र में सभु आहिनि, ऐं ख़ासि तौर ते कलोई तालुको आहे असां वटि, जंहिंमें स्कूलनि जो उते ॿारनि जी जेका आहे उहा अटेंडेंस तमामु सुठी हुई, एनरोलमेंट ॿारनि जी तमामु सुठी हुई, पर उस्तादनि जी खोट हुई। उते मूं उस्ताद वठी ॾिना, ऐं मूं उतां जा DO आहिनि, जेके DO प्राइमरी आहे, DO सेकेंडरी आहे, सुठा ऑफिसर आहिनि। मूं उन्हनि खे घुरायो, मूं चयो, मां चयो साईं ॻाल्हि इहा आहे त इन्हनि शयुनि ते कंप्रोमाइज़ न थींदो, मूंखे स्कूल खोले ॾियो, जेकॾहिं उते ॿार आहिनि त मूंखे उस्ताद ॾियो, जेकॾहिं किथे ॿार थोरा आहिनि त उहे शिफ्ट करे ॿिए स्कूल में, मूंखे उते जेको आहे सो स्कूल हलाए ॾियो, पर स्कूल जी बिल्डिंग ठहियलु हुजे ऐं स्कूल न हले, इहा मां बर्दाश्त न कंदुमि। उन करे इलाही सारा स्कूल, को बि थर जो माण्हू तव्हांखे ॿुधाए सघे थो, मां त हाणे हिते ॻाल्हियूं खोड़ करे वेंदुसि त ठीकु आहे मूं ई कयो, पर मां पंहिंजे ऑफिसर खे छॾियो, उनखे पंहिंजे जाइ ते रखो, इंसानियत जे नाते, छो त मां हिकिड़ो फ़र्दु आहियां, सिंध जो पुटु आहियां, सिंध जो खावां थो, सिंध जो पियां थो, त मुंहिंजे फ़र्ज़ में शामिल आहे त मां इहे शयूं कयां। ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त कंहिं हिकु ऑफिसर जे करण सां कोई निज़ाम चेंज कोन थी वेंदो,
पर मुंहिंजो ज़मीर मुतमिन थींदो त मां पंहिंजे हिसे जो कमु कयां पियो ऐं मां दावा सां थो चवां त स्कूलनि जे हवाले सां मूं इलाही कमु कयो आहे ऐं अञा कंदुसि ऐं थर जा माण्हू हिन शइ खे सम्झनि बि था हिन वक़्त ताईं बि इलाही दोस्तनि हुते जेको आहे एप्रिशिएट बि कयो आहे हिन शइ खे जिन खे मां न बि सुञाणींदो आहियां पर अञा वधीक कोशिशि आहे मुंहिंजी त मां हिन ते कमु कयां। अच्छा असांजे माण्हुनि जी न हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त जेको सुठो कमु हूंदो आहे उनखे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में सभु साराहींदा बि आहिनि। सो तव्हांजो सुठो कमु आहे त डेफिनेटली तव्हां जे उन कम ते जेकॾहिं उनजो ज़िक्र न कयूं त इहा नाइंसाफ़ी ज़रूरु थींदी। तव्हांजो हिकिड़ो सुठो कमु आहे जीअं स्कूल्स जी तव्हां ॻाल्हि करियो पिया। अच्छा थर जे आम ॿार खे तव्हां कीअं ॾिठो आहे जॾहिं स्कूल जी ॻाल्हि थिए थी उनमें केतिरो इंट्रस्ट आहे या पेरेंट्स केतिरो इन्वॉल्व रहनि था? थर जो ॿारु चाहे थो त मूंखे तालीम मिले पर उतां जी जेका बेरोज़गारी आहे उहा उन ॿार खे मजबूर करे घर में पोरियो करण ते मजबूर थी करे। बाक़ी कहिड़ो वालिदैन न चाहींदो कहिड़ो माउ पीउ न चाहींदी त मुंहिंजो ॿारु न पढ़े स्पेशली हिन दौर में उन बावजूदि ॿारु पढ़े थो। मां अहिड़ा खोड़ ॿार ॾिठा आहिनि जेके स्कूल मां निकिरी वरी पोरियो कनि था पंहिंजे हिसाब मूजिबि पर वॾे खां वॾो जेको उतां जो आहे इहो आहे त गुरबत जेका हेठि तबिके जो माण्हू आहे जंहिंजी ख़्वाहिश त आहे त मां पढ़ां ऐं ॿार पढ़ायां पर उहो उन ताईं शइ ताईं पुॼी नथो सघे। बाक़ी तालीम जे हवाले सां इलाही ॿार सही बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा हेड़ी महांगाई जे दौर में छा सम्झो था त पोइ गुरबत कीअं ख़तमु थी सघे थी? असांजी वक़्त हुकूमत जो त हिकिड़ो जेको टारगेट त हुजणु घुरिजे। यकीनन आहे उताणी हुकूमत जो इहो फर्ज़ आहे पर ॿियनि डिस्ट्रिक्ट्स जे या ॿियनि एरियाज़ जे भेट में जेके आहिनि थर जो माण्हू भली ॿार जेको बि आहे न उहो इलाही पोरियो करे थो। ॿियनि जे भेट में एक्टिव आहे ॿार। तव्हां ॾिठो सॼी सिंध में छा पर सॼे पाकिस्तान में खोड़नि घरनि में को बि थर जो ॿारु कमु कंदो आहे ऐं उहो इलाही उनखे ॼाण बि हूंदी आहे। जेकॾहिं उहो किथे को भरिजी आहे त बि ॾाढो सुठो आहे। जेकॾहिं कंहिं घर में मुलाज़िम आहे त बि ईमानदारी सां ॾाढो सुठो आहे। त गुरबत ख़तमु करणु ताणी इहो हुकूमत जो कमु आहे ऐं हुकूमत बि यकीनन इन शइ ते कोशिशि करे पई ऐं काफ़ी हद ताईं उन में कोशिशूं कामयाब वञनि थियूं पर अञा वक़्त जी ज़रूरत आहे त इहा शइ वधे ऐं अञा उन हेठिएं तबिके ताईं उहे शयूं। बिल्कुलु बिल्कुलु। चाइल्ड लेबर ते मां हमेशह पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाइण जी कोशिशि कई आहे। ॿार खां जेकॾहिं उहो ॿारोतण तव्हां खसे था वठो ऐं उहो नंढपिण खां ई पोरियत वारे पासे हली थो वञे ऐं जेकॾहिं बाए चांस उहो वक़्तु ऐं हालात सां विढ़ी करे पढ़ी बि वठे थो एजुकेटेड उहो बणिजी वञे थो ऐं पंहिंजी ज़िंदगी खे हिकिड़े सुठे रुख में पाणे छॾे थो पर मूंखे लॻंदो आहे त नंढपिण जा जेके उहे ज़ख़्म हूंदा आहिनि उहे शायदि भरिजी कोन सघंदा आहिनि। जंहिंजो तव्हां ॿारोतण खसे था वठो उहो पंहिंजी ज़िंदगी में उन शइ खे शायदि किथे न किथे ज़रूरु महसूसु कंदो आहे। माशू कीअं सम्झो था ईअं हूंदो आहे? बिल्कुलु ईअं ई हूंदो आहे। तव्हां केतिरनि ई मुल्कनि में ॾिसो हुननि खां ॿारोतण न आहे खसियो वेंदो छाकाणि त असां वटि एजुकेशन लेवल बि 5 साल जी आहे पर केतिरा ई मुल्क आहिनि जिन जी अञा बि उमिरि वधीक थी थिए ॿारनि जी उन खां पोइ उन्हनि खे स्कूल में था मोकिलियो। टारगेट हूंदो आहे न पाण प्रायोरिटीज़ ॾिसंदा आहियूं त हू छा ते कमु कनि पिया हू फ्यूचर ते कमु कंदा आहिनि तंहिंजे करे रूट्स ते कमु कंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु उहे ई उन्हनि रूट्स खे छाकाणि त ॾिसो तव्हां इंटेलेक्चुअलिटी खे तव्हां ॾिसंदा त उहा इंटेलेक्चुअलिटी तव्हांजी 18 साल में पैदा न आहे थींदी उहा तव्हांजी ॿारोतण खां ई हूंदी आहे ऐं इहे शयूं जेकॾहिं दॿाए छॾियूं त ॿार मंझां हुननि जी इंटेलेक्चुअलिटी ख़तमु थी वेंदी। उनजे करे असां इंसानु आज़ादु पसंदि रहियो आहे। हुन ॿार खे बि इंसानु ॿार जी ज़िंदगी जहिड़ो रहियो आहे। जीअं सोफीज़ वर्ल्ड में मूं किथे पढ़ियो त फ़लसफ़ो छा खे चइबो आहे? फ़लसफ़ो हुनखे चइबो आहे जेको ॿारु पहिरियों लफ़्ज़ ॻाल्हाए थो हुनखे फ़लसफ़ो चइबो आहे। त ईअं जो ईअं हुननि खां उहा फिलॉसफ़ी वारी ज़िंदगी न खसी वञे। जीअं साईं बि ॻाल्हि कई ऐं साईं खे आउं एप्रिशिएट कंदुसि हिन विच आई त 2008 ताईं असां वटि थर में ओम्बड्समैन हालांकि 2008 खां ई शुरू थियो आहे पर ओम्बड्समैन खे को माण्हू न सुञाणंदो हो। मोतबे आला खे को माण्हू न सुञाणंदो हो पर साईं जिन जीअं आया आहिनि 7-8 महीना थिया आहिनि त केतिरियूं खुलियूं कचारियूं थियूं आहिनि केतिरा ई कम थिया आहिनि। कॉलर्स तव्हांखे पाणी एप्रिशिएट कयो साईं जिन खे ऐं आउं साईं जिन खे एप्रिशिएट कयां थो हिकिड़ो सोशल वर्कर हिकिड़ो स्टूडेंट हिकिड़ो थरियो हुजण जे नाते छाकाणि त साईं जिन जॾहिं बि को माण्हू वियो आहे त उनखे पंहिंजी ऑफिस में तव्हां वारी ॻाल्हि तव्हां चयो पिए त इंतज़ारु कराईंदा आहिनि ऑफिसुनि में पर साईं जी ऑफिस वाहिद ऑफिस आहे जिते इंतज़ारु न आहे थींदो
जिथे कमु थींदो आहे अमल थींदो आहे, इहा हक़ीक़त आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं हूअं बि जीअं मूं स्टार्टिंग में चयो न त असां वटि जॾहिं अछो कपिड़ो साम्हूं हूंदो आहे त उनजो कारो दाग सभिनी खे नज़र ईंदो आहे, पर उहा अछाण तमामु जेका आहे न उहा शायदि अखियुनि खां ओझल थी वेंदी आहे, उहा नज़र न ईंदी आहे। सो यस, जेके बि माण्हू जिथे बि कमु कनि पिया उन्हनि जो उहो कमु जेको आहे सो ज़रूरु उन्हनि खे सुरखरू त कंदो ई आहे। अच्छा, थर खे जॾहिं पाण विज़िट करियूं था, आम माण्हू जे लाइ छा सहूलियतूं आहिनि? माशूक, मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त आम माण्हू जॾहिं अचे थो, असां जहिड़ो शहरी माण्हू जॾहिं थर खे विज़िट करे थो, त छा सम्झो था त उनखे उहे सहूलियतूं त मिलंदियूं आहिनि? कुझु बहितरियूं थियूं आहिनि, जीअं प्राइवेट लेवल ते तव्हां ॾिसो त हींअर गेस्ट हाउस खुलिया आहिनि। अॻु में गेस्ट हाउस न हूंदा हुआ, माण्हू उते जे लोकल माण्हू सां जेकॾहिं तव्हांजो वास्तो आहे कंहिंसां त तव्हां उन वटि वेंदा, उनजे घर में बि तव्हांखे उहा इज़त मिलंदी, उहा प्यार मोहबत मिलंदी। पर कुझु माण्हू अहिड़ा जिन जी उते नथी हुजे सुञाण, उन्हनि लाइ हिन वक़्तु मुख़्तलिफ़ गेस्ट हाउस खुलिया आहिनि जेके प्राइवेट माण्हुनि खोलिया आहिनि। बाक़ी गवर्नमेंट जे तरफ़ां त अहिड़ी का बि फैसिलिटी न आहे जो मुख़्तलिफ़, जीअं नंगर पार्कर आहे, नंगर पार्कर सिंध जो या थर जो न आहे, हू हिकिड़ो दुनिया जो वर्ल्ड हेरिटेज जो आहे। उते गवर्नमेंट खे कमु करणु घुरिजे। उते माण्हू, तव्हां 14 अगस्त ते ॾिसंदा कुझु टाइम खां पोइ त माण्हू उते हज़ारनि जे तइदादनि में, मूंखे लॻे थो लख जे वेझा माण्हू उते हिकिड़े ॾींहं ते पहुचंदा आहिनि। एतिरी रश हूंदी आहे नंगर पार्कर में, पर नंगर पार्कर में को बि गवर्नमेंट जे तरफ़ां अहिड़ी सहूलियत न आहे। उते ज़रूरु इदारा ठहियल आहिनि, उते रोपले कोलीअ जे नाले ते गेस्ट हाउस ठहियल आहिनि, ॿिया आहिनि, पर उहे अहिड़ा न आहिनि। उते आम माण्हुनि ज़रूरु हिन वक़्तु सहूलियतूं पैदा कयूं आहिनि। जीअं पाण भरा थिया आहिनि माण्हू त उन्हनि सहूलियतूं पैदा कयूं। सही, बिल्कुलु सही। अच्छा, तव्हांजे ॻोठ जी ॻाल्हि कंदासीं या तव्हांजे आसपास जे ॻोठनि जी ॻाल्हि कंदासीं, वखड़ियो या उनजे आसपास जा जेके ॻोठ आहिनि, उते लाइट जूं सहूलियतूं कीअं आहिनि? माशाल्लाह, असां वटि 2007 खां अरबाब रहीम जे दौर खां ई लाइट ऐं रोड जो बि, रोड जेको टुटल फुटल पर उहो ज़रूरु सहूलियत आहे। उनखां अलावा स्कूल्स जी बि असां वटि सहूलियत आहे। मुख़्तलिफ़ असां वटि, ऐं चवां थो त थर जे ॿियनि ॻोठनि जे भेट में असांजे ॻोठ में वधीक सहूलियतूं आहिनि। लाइट जी तव्हां सोचो 2007 खां असां रोशनियुनि खे ॾिसूं पिया, पर कुझु अहिड़ा ॻोठ असांजे पासे में आहिनि जिन इहो थरकोल जी जेका चिमनी आहे, उते का औरत का भीलण का कोलण उन चिमनी खे त ॾिसे थी, पर उन बल्ब खे ॿरंदे नथी ॾिसे। ख़ूबसूरती त नो डाउट असां काउंट कंदा आहियूं, पर अॼु जे दौर में उतां जे माण्हुनि खे सहूलियत ज़रूरु हुजणु खपे। अच्छा, छा रीज़न्स आहिनि? मां ज़रूरु ॼाणणु चाहींदमि त अव्हां जे ॻोठ में जेको आहे सो इन तरह जूं सहूलियतूं त आहिनि, पर आसपास जे ॻोठनि में स्टिल उहा चिमनी ॿारी वञे थी। उहे माण्हू अॼु ॾींहं ताईं बि उन्हनि मुश्किलातुनि खे फेस कनि पिया। अॼु ॾींहं ताईं उहे उन तरह जूं सहूलियतूं छो हासिलु न करे सघिया आहिनि? हिन ते पाण वधीक माशूक ॻाल्हि ॿोल कंदासीं। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नंढिड़ो ब्रेक आहे, अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण। खे आउं ॿीहर भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। जॾहिं असां नंगर पार्कर जी ॻाल्हि कयूं, असां विज़िटर्स जी ॻाल्हि कयूं, उमिर साहब तव्हांजी तरफ़ असां वधणु चाहींदासीं, कारुंझर जी ॻाल्हि कयूं था, थर जी ख़ूबसूरती जी ॻाल्हि कयूं था। ॾिसो, विज़िटर्स जॾहिं अचनि था उन्हनि जी सहूलियत लाइ अव्हां केतिरो ॾिठो आहे त कमु थियो आहे। आम माण्हू जॾहिं अचे थो त हर माण्हू हर शइ अफोर्ड न करे सघंदो आहे। सो छा था सम्झो त केतिरो कमु थियो आहे ऐं केतिरो कमु थियणु खपे? मुंहिंजे ख़्याल में काफ़ी कमु थियो आहे, छो त नंगर पार्कर खे जेकॾहिं 10-15 साल पोइ ते ॾिसंदव त हाणे में काफ़ी फ़र्क़ु आहे ऐं विज़िटर्स जो तइदादु वधियो आहे। वधण जो सबबु बि इहो ई हूंदो आहे त ख़ूबसूरती थर जी, पर ॿियो इहो हूंदो आहे त फैसिलिटेट केतिरो थियनि था। सो काफ़ी आहिनि शयूं हिन वक़्तु, जीअं अदो ज़िक्र करे वियो, गेस्ट हाउसिस बि आहिनि ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां बि आहिनि, सहूलियतूं बि आहिनि काफ़ी। अच्छा, डू यू थिंक त हर माण्हू जेको आहे उन गेस्ट हाउस खे अफोर्ड करे सघे थो? आई डोंट थिंक सो त इन तरह हूंदो आहे त हर माण्हू जेको आहे सो हर फैसिलिटी मां उन तरह फ़ाइदो हासिलु करे सघे। सो मां मेन जेका पॉइंट आहे त केतिरो कमु थियणु घुरिजे आम माण्हुनि जे लाइ, छा चवणु चाहींदव? मां सम्झां थो गवर्नमेंट जे तरफ़ां हिकिड़ो गेस्ट हाउस हुजणु खपे, जंहिंजो को बि उहो सिर्फ़ु पब्लिक लाइ हुजणु खपे, हुनजो को बि का गवर्नमेंट जा पैसा को रेंट न हुजणु खपे, उहो पब्लिक खे फैसिलिटेट करण लाइ हुजणु खपे ऐं उते सिक्योरिटी निज़ाम बहितर हुजणु खपे ऐं जेको डबल 1 डबल 2 जा इदारा सिंध जे अंदरि कमु कनि था उन्हनि जी मौजूदगी उते हुजणु खपे। जीअं हाणे हिकिड़ो वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें हिकिड़ो माण्हू
10-11 माण्हू या जेको वेंझंदे हिकिड़ो माण्हू फोत बि थी वियो। सवात जी ॻाल्हि करियो। न न हिन वक़्तु नंगर पार्कर में हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। न नंगर पार्कर में थियो आहे, ताज़ो थियो अथव। त उते इहे इदारा हुजणु खपनि, इहो गवर्नमेंट जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त इहे शयूं कयो। गेस्ट हाउसिस हुजणु खपनि, सिक्योरिटी निज़ाम बहितर हुजणु खपे, जेके टूरिस्ट अचनि था उन्हनि खे शेल्टर जेको आहे सो मिले। इहो गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे, इहो करणु खपे, इहो को एॾो वॾी अहम ॻाल्हि कोन्हे। जी बिल्कुलु। हा, असां जेको आहे न पंहिंजे प्रोग्राम में ज़िक्र बि कयोसीं, बाद में पुलिस ऑफिसर्स जेको आहे सो हुन ॿार खे कढियो आहे ऐं इन तरह जा पाण जेको आहे सो इंसिडेंट थींदे ॾिसंदा आहियूं। हक़ीक़त में त हिकिड़ो उहो ॿार असांखे नज़र ईंदो आहे, पर पूरे हुन फैमिली जो केतिरो नुक़सानु थिए थो उहो शायदि उहो दर्द सां उन तरीक़े सां महसूसु नथा करे सघूं। पर अॼु बि असां जेको आहे सो जे थर जी ॻाल्हि करियूं था या गोरख जी ॻाल्हि करियूं था, असां वटि उन तरह जूं फैसिलिटीज़ न आहिनि। जीअं माशूक तव्हां चयो त असां वटि जेको आहे न ही वर्ल्ड हेरिटेज जी हुन निगाह सां ॾिठो वञे थो, पर उन तरह जो कमु हुजे उहो असांखे नज़र नथो अचे। जेके बेसिक राइट ॻाल्हियूं हुजनि मुंहिंजे ख़्याल सां उहे बि थियणु घुरिजनि। ऐं अव्हां जो कमु त नो डाउट हिकिड़ो सुठे अंदाज़ में तव्हां कमु करे रहिया आहियो। हींअर अव्हां जो छा फोकस कहिड़ियुनि शयुनि ते आहियो त छा कमु करिणो आहे? मुंहिंजो फोकस इहो आहे त थर जो जेको मसइलो हुजे मां उहो अवलियत जे बुनियाद ते हल कयां, छो त नंढड़ो मामिलो आहे त थर जे माण्हू जे लाइ वॾो मामिलो आहे। उहो पंहिंजे दांह तॾहिं कबी आहे जॾहिं तकलीफ़ थींदी आहे। जॾहिं उहो माण्हू दांह खणी किथे पुॼे थो त मुंहिंजो उनजो नंढो मामिलो आहे या वॾो मामिलो आहे, मां चाहींदुसि त उनजो मसइलो हल थिए ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी त जेको माण्हू मूं ताईं पुॼे थो मां उनजो मसइलो हल कयां। बाक़ी बुनियादी तौर ते हींअर पाणी जो तमामु वॾो मसइलो आहे जेको उन जे लाइ ऐं स्कूलनि जे लाइ मुंहिंजो इन ॿिनि शयुनि ते फोकस आहे, जेको घणे खां घणो मुंहिंजो इन शइ ते कमु हले पियो ऐं उमेद आहे त हिन में असां इलाही कामयाबियूं हासिलु कंदासीं। ज़बरदस्त। अच्छा सर, ॿीहर बि मां इहो ज़रूरु हिकिड़ो दफ़ो सवाल करणु चाहींदमि ऐं मां चाहींदमि त तव्हां थोरो वाज़े कजो। कारूंझर जी ॻाल्हि कयूं या गोरख जी ॻाल्हि कयूं, उन तरह जो कमु असां थींदे न ॾिठो आहे। त असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे स्टेट जी ॻाल्हि कंदासीं, आम माण्हू जे लाइ स्टेट केतिरो कमु करे सघे थो, छा चवणु चाहींदव? ॾिसो, स्टेट सभु कुझु करे सघे थो, उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त उहे सभु कुझु कनि, पर हाणे जेकॾहिं उहे न करे सघिया आहिनि त उन्हनि खे सुधारण जी ज़रूरत आहे। त सिंध जो आवाम त उन्हनि खे मुतालबो ई करे सघे थो त तव्हां असांखे ही फैसिलिटीज़ ॾियो। गोरख हुजे, नंगर पार्कर हुजे या जेके बि आहिनि सियाही मक़ामात या जेके असांजो थरकोल आहे, इलाही ॿियूं कंपनियूं आहिनि। त ठीकु आहे, मां हिकिड़ी सजेस्ट ॾींदुसि सिंध गवर्नमेंट त सिंध गवर्नमेंट भला घटि में घटि इहे थरकोल खां या जेके बि आहिनि सभिनी खां इहे जेके फैसिलिटीज़ पब्लिक खे खपनि उन्हनि खां कराए ॾियो। अच्छा, इन सां ॾिसो न फ़ाइदो इन तरह बि थींदो त उतां जो जेको लोकल पर्सन आहे उनजो बि हिकिड़ो बिज़नेस स्टार्ट थी वेंदो, आम माण्हू बि उतां जेको आहे सो पंहिंजो नाणो कमाए सघे थो ऐं ॾाढे सुठे तरीक़े सां कमु थी सघे थो। लोकल माण्हू जो शेयर हुजणु खपे, उतां जे मक़ामी जेके गैस ऑयल फील्ड्स आहिनि, थरकोल आहे, उन मक़ामी माण्हू खे तरजीह ॾियणु खपे। पहिरीं बुनियादी हक़ मक़ामी माण्हू जो आहे, उन मक़ामी माण्हू खे उनखे हक़ मिलणु खपे, नौकिरी मिलणु खपे, रोड रस्तो मिलणु खपे। ऐं जेको असांजे सिंध मां जेको कमाइजे थो उन में पहिरीं हक़ उन सिंधी माण्हू जो आहे त उनखे मिलणु खपे। इहा सभु ज़िम्मेदारी गवर्नमेंट जी आहे त गवर्नमेंट खे बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, मूं जनरली थोरो गोरख जे हवाले सां बि ॻाल्हाइणु चाहींदमि। गोरख ते जेकॾहिं कमु थिए त छा ई शानदार कमु थी सघे थो ऐं अव्हांजे वेझो वेझो बि आहे, सो कीअं सम्झो था त छा नज़र इन तरह न आहे, एतिरी सुस्ती छो आहे भला? ॾिसो, गोरख हिकिड़ो तमामु बहितरीनु पॉइंट आहे गोरख। हाणे दादू डिस्ट्रिक्ट में हेॾी वॾी गर्मी हुजे ऐं गोरख ते जेको आहे सो स्नोफॉल थिए, त मां सम्झां थो अहिड़ी पॉइंट ते सभिनी जो तवजा जो मर्कज़ हुजणु खपे ऐं इन पॉइंट ते जेकॾहिं कमु थिए त माण्हू कॾहिं बि सवात नारान खां गन न वेंदा, सभु को पंहिंजी इन पॉइंट ते वेंदो। पर बेध्यानी जो मर्कज़ रहियूं आहिनि इहे शयूं। जेकॾहिं कुझु शयूं कयूं वयूं आहिनि उते त उन्हनि जो ध्यानु न आहे, कयूं वियूं आहिनि त उन्हनि खे संभालियो न वियो आहे, जंहिं वजह सां उहा कयल शइ बर्बादु थी वई आहे। त मां चाहींदुसि त इहे जेके आहिनि सयाती मक़ाम वॾा आहिनि, इन्हनि खे टाइम जी ज़रूरत आहे, इन्हनि खे ॾिसण जी ज़रूरत आहे, इन्हनि ते कम जी ज़रूरत आहे। ऐं असां जेकॾहिं ॾिसूं त फंड बि रिलीज़ थींदा आहिनि पर उहे उन तरीक़े सां उन्हनि जो कमु न थींदो आहे, इस्तेमालु न थींदो आहे। बसि फंड्स त रिलीज़ थियनि था ऐं फंड्स त यूटिलाइज़ कीअं था थियनि उहो त उन्हनि खे ख़बर आहे, पर न हुअण जे बराबरि आहे। हा, जेका शइ नज़र अचे उहा कोन थी नज़र अचे। बिल्कुलु बिल्कुलु। हिकिड़ी कमेटियूं जुड़णु खपनि। बिल्कुलु।
हिकिड़ा कमेटीज़ हुजणु खपनि जंहिंमें तव्हां नोटेबल्स खणो, गवर्नमेंट जे माण्हुनि खे छॾियो, सीनियर सिटीज़न्स खणो, उन में लोकल माण्हू खणो, उन में घण घुरिया अदीब शाइर खणो, उन्हनि खे खणो, उन्हनि जी हिकिड़ी कमेटी ठाहियो, उन्हनि खे निगरान मुक़ररु कयो, हू पंहिंजे धरती जे ख़ातिर पंहिंजे इदारनि खे बचाइण ख़ातिर हू तव्हां सां हलण लाइ तयारु आहिनि, पर उन्हनि खे शामिल त कयो। बिल्कुलु बिल्कुलु। उहा जॾहिं जोत जलंदी आहे न त पोइ असांजो सिंधी माण्हू त गॾु थी वेंदा आहिनि। असां पाणी जो जेकॾहिं इशू ॾिसूं त असांजी सिंध मल्हायो उन वक़्तु, पर हीअ जेके तमामु इशूज़ आहिनि जेकॾहिं हिननि ते बि नज़रसानी थींदी त आम जेको उतां जो माण्हू आहे उहो त नाणो कमाईंदो, यकीननि कमाईंदो, पर हीअ जेके प्लेसिस आहिनि दुनिया खे ॿुधाईंदियूं त असांजी सिंध छा आहे, असांजी सिंध केतिरी शाहकार रही आहे, असांजी सिंध हिन वक़्त में कीअं आहे। सो इन्हनि जॻहियुनि ते ज़रूरु कमु थियण जी ज़रूरत आहे, हिननि जॻहियुनि ते ज़रूरु कमु थियणु घुरिजे। अच्छा माशूक, तव्हां खां बि पुछंदासीं, तव्हां लॉ जो स्टूडेंट आहियो ऐं तव्हां छा था सम्झो असांजे मुल्क में कानून त आहिनि पर कानून जी भञकड़ी केतिरी आहे, या उहे कानून जेके ठीकु आहे असांखे मौजूदु त मिलनि था पर उन्हनि ते इम्प्लीमेंटेशन न आहे। जी प्लीज़। कंहिं शाइर जो शेर आहे त ॾुखियो तूं जे आहीं सुखियो मां बनायां, ॾुखियो तूं जे आहीं सुखियो मां बनायां, मींहं कंहिं जूं कंहिं ते मयारूं मयारूं। सो पाण पहिरीं थर जे मामलनि ते पिया ॻाल्हायूं त सिर्फ़ु थर जा मामला न आहिनि, पूरी सिंध जा मामला आहिनि। पूरे पाकिस्तान में लॉ एंड ऑर्डर जी जेका सिचुएशन आहे उहा इलाही जेका चऊं पुठिते पियल आहे। असां दुनिया में ॾिठो वञे त दुनिया जे उन में बि असांजी जेका जुडिशरी आहे या जेके लॉ जी जेका लॉ एंड ऑर्डर जी जेका सिचुएशन आहे उहा इलाही पोइते पियल आहे। असां वटि केतिरा ई मामला आहिनि जेके कोर्टुनि में पिया आहिनि, ॿियनि इदारनि में केतिरनि में पिया आहिनि। को साईं जहिड़ो माण्हू हुजे थो त पोइ उन्हनि मामलनि जा फाइल उथारे थो, खोले थो ऐं उन्हनि मामलनि खे हल करे थो। बाक़ी मामला इलाही ख़राबु आहिनि, इलाही पेचीदा आहिनि। ॾिसो हिकिड़ो जीअं सवेर तव्हां चयो पिए त हिकिड़ो जेकॾहिं असांजे लॉ जे मुताबिक़ जेकॾहिं हिकिड़ो क़तल थिए थो त उहो पूरी सोसाइटी जो थो थिए, हिकिड़े कंहिं माण्हू जो नथो थिए। या जेकॾहिं असां वटि चवंदा आहिनि त देरि थींदी आहे जेकॾहिं कानून में त उहा इंसाफ़ में देरि आहे, उहा उन में कानून में सिर्फ़ु न आहे। हिकिड़े माण्हू खे अॼु जेका शइ ॾियणु घुरिजे उहा जेकॾहिं असां 50 साल खां पोइ ॾींदासीं त इहा बि ख़ुदि लाक़ानूनियत आहे। त ईअं जो ईअं असां वटि डिले इन जस्टिस चइबो आहे, डिनाय इन जस्टिस, त उहो बि इलाही आहे असां वटि। इहा सिचुएशन बहितर थियणु घुरिजे ऐं इदारनि खे हिननि ते कमु करणु घुरिजे। इदारनि खे हिन ते कमु करणु घुरिजे। लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन जेकॾहिं ख़राबु आहे त पोइ तव्हां सभु सम्झी सघो था, पाण सभिनी खे ख़बर आहे त पोइ हालात कीअं बिगड़णु शुरू थींदा आहिनि ऐं हिकिड़े मसइले मां पोइ ॿियो मसइलो कीअं जनरेट थियणु शुरू थींदो आहे ऐं हर माण्हू जेको आहे सो उन मसइलनि जे वर चढ़ी वेंदो आहे। पर उन्हनि मसइलनि जा हल असांखे ॾाढा धुंधला नज़र ईंदा आहिनि, ॾाढा उन्हनि मसइलनि में ई असां एतिरा वकोड़जी वेंदा आहियूं जो हल असांखे परे परे ताईं शायदि नज़र ई न ईंदो आहे। तव्हांजी फील्ड ते लॉ ते मां ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदमि, तव्हां लॉ खे छो चूज़ कयो, छा इंस्पिरेशन रही। पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक जी तरफ़ नाज़रीन पहिरीं अॻियां वधूं था, हुन खां पोइ कंटिन्यू कयां थी तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। खे ऐं ॿीहर भली कार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। शाहनवाज़ जुनेजो साहब, उन्हनि जी उहा शख़्सियत मां सम्झंदी आहियां त कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन जी शख़्सियत न विसरण वारी हूंदी आहे ऐं उन्हनि जो जेको कमु हूंदो आहे उन्हनि खे ॾाढो अमर बणाईंदो आहे। उन्हनि जा फ़ैसिला, उन्हनि जूं ॻाल्हियूं, उन्हनि जो उहो कमु जेको उन्हनि खे तारीख़ में अमर करे थो। अॼु उन्हनि जी 20वीं वर्सी आहे, उन्हनि खे यादि बि करियूं था ऐं कोशिशि रहंदी आहे त प्रोग्राम में उन्हनि पर्सनैलिटीज़ खे ज़रूरु यादि करियूं जिन सुठो कमु कयो आहे ऐं सुठे कमु करण जी उन्हनि हमेशह हिकिड़ी कोशिशि कई ऐं उन्हनि हिकिड़ो पंहिंजो रिकॉर्ड ठाहियो जिन खे हमेशह पाण जेको आहे सो यादि करियूं था। उन्हनि जे फ़ैसिलनि खे हमेशह जेको आहे सो उन्हनि जो ज़िक्र कयो वेंदो आहे। सो जी उमर साहब, उन्हनि जी सियासत, उन्हनि जा फ़ैसिला, उन्हनि जूं ॻाल्हियूं ज़रूरु मशहूरु रहियूं आहिनि। छा चवणु चाहींदो, थोरो ज़िक्र करणु चाहींदो उन्हनि जो? यकीनन शाहनवाज़ ख़ान जूणे जो हिकिड़ो सिंध जी कदावर शख़्सियत हुई। बिल्कुलु। हुन जी सुञाणप क्लासिकल वॾेरो तौर त यकीनन हुई, बिल्कुलु, पर हुन जा फ़ैसिला ऐं हुन जो जेके सियासत हुई त यकीनन हू कदावर शख़्सियत हुयो ऐं अहिड़ियूं शख़्सियतूं तमामु घटि पैदा थींदियूं आहिनि जेके इहे सभु क्वालिटियूं अलाह साईं कंहिं हिकु माण्हू में ॾेई छॾे। अहिड़ा सिंध जे अंदरि चंद नाला आहिनि मुंहिंजे ख़्याल में, जिन में शाहनवाज़ ख़ान जुणे जो अचे थो,
सरदार मीर मंज़ूर ख़ान पंवर अचे थो जेको हिन दुनिया में उहे बि न आहिनि, पर उन्हनि जा फ़ैसिला, उन्हनि जी शख़्सियत, अॼु उन्हनि जो किरदारु एतिरो बहितरु रहियो जो अॼु असां उन्हनि खे यादि था कयूं। अॼु हुनजी मरहूम जी वरसी आहे, असीं सभु दुआगू आहियूं हुनजे लाइ, त अहिड़ियूं शख़्सियतूं मां चाहींदुसि त सिंध जे अंदरि पैदा थियनि। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां ट्रिब्यूट ॾिनो आहे उन्हनि खे। अवां सम्झो था त हीअ जेके ख़ाल बणिजी वेंदा आहिनि, अहिड़ियूं शख़्सियतूं जॾहिं दुनिया मां रुख़सत थी वञनि थियूं त उहे ख़ाल छा पुर थी सघंदा आहिनि? मुंहिंजे ख़्याल में त अहिड़ी शख़्सियत जॾहिं बि असां खां विछड़ी आहे त उनजो ख़ाल भरिजी सघियो न आहे हिन वक़्त ताईं। पोइ यकीन उन्हनि जो औलाद बि कोशिशि कंदो आहे, उन्हनि जा दोस्त बि कोशिशि कंदा आहिनि, या हू जिन पार्टियुनि में रहनि था उहे पार्टियूं बि कोशिशि कंदियूं आहिनि, पर मुंहिंजे नज़र में अॼु ताईं उन किरदार जहिड़ा माण्हू पैदा थी न सघिया आहिनि। जेके बि असां खां विया आहिनि ओड़ो किरदारु वरियो न आहे वापसि। सही, तव्हां बिल्कुलु सही चयो। ऐं ईअं मूंखे बि फील थींदो आहे, ईअं बिल्कुलु हिकिड़ी सिधी ॻाल्हि आहे त को बि माण्हू जॾहिं दुनिया में अचे थो त उनजी हिकिड़ी पंहिंजी यूनिक हिकिड़ी पंहिंजी शख़्सियत हूंदी आहे। जेतिरो इंसानु पंहिंजो पाण ते कमु करे सघंदो आहे उहो शायदि ओतिरो कमु पंहिंजे औलाद ते बि उहो इंसानु नथो करे सघे, पंहिंजी तमामु कोशिशुनि जे बावजूदि बि। अव्हां जो जेको औलाद आहे बिल्कुलु अव्हां जहिड़ो थिए इहो पॉसिबल न हूंदो आहे, छो त कुदरती तौर ते अलाह साईं कुझु माण्हुनि खे उहे सलाहियतूं ॾींदो आहे। तव्हां उन्हनि जे फ़ैसिलनि बाबति घणो ॿुधो पढ़ियो ॾिठो, या सियासत जे बाबति ॿुधो पढ़ियो उन्हनि खे ॾिठो, छा कहिड़ो साइड घणो ॾिठो? मां त शाहनवाज़ खान जुड़े जे सियासत खे बि ॾिठो, हुनजे फ़ैसिलनि खे बि ॾिठो। इवन मूंखे त हिकु दफ़ो मां हुन फ़ैसिले में वेठो बि आहियां। अच्छा, मां हुन फ़ैसिले में हिकु भेरो वियो बि हुयुसि, त मूंखे असांजी सोच खां वधीक हुननि माण्हुनि वटि अकुल ऐं उन्हनि वटि इल्मु हुयो, ज़हन हुयो। इल्मु त हर कंहिं वटि अची सघिजे थो, पर क़ाबिलियत जेका कंहिंखे सम्झी वञे त हीउ माण्हू छा थो चवणु चाहे, छो त फ़ैसिलो एॾो आसान न आहे, इल्मु अकुल फ़हम जी ॾाढी ज़रूरत पवंदी आहे। त मां हुन माण्हू खे हर तरफ़ खां हिकु बहितरीनु किरदार में ॾिठो। सियासी तौर ते हुनखे ॾिसो त बहितरीनु किरदारु हुयो ऐं वफ़ा कंदड़ शख़्सियत हुयो, छो त सियासत में अॼुकल्ह सभु को वफ़ा कोन थो करे, पर उहो वफ़ा कंदड़ शख़्सियत बि हुयो। ऐं अॼु हू जेकॾहिं दुनिया में न आहिनि त हुननि जो किरदारु अज़ीम आहे, हुननि जो यादि आहिनि असांखे, हुननि जो किरदारु यादि बीहनि था। तव्हां जेको आहे न, कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन खे 2 ॾींहंनि खां पोइ कोई यादि करण वारो न हूंदो आहे, पर 20 वर्षी ते जेकॾहिं कंहिं शख़्सियत खे यादि कजे थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनजो कमु उन तरह रहियो त हूंदो, हुन कम सां हुनजी सचाई उन तरह रही त हूंदी। अच्छा सर, थोरो तव्हांजे स्टार्टिंग बैकग्राउंड ते मां ॻाल्हाइणु चाहींदमि। हूअं त प्रोग्राम जो जॾहिं स्टार्ट वठंदी आहियां का बि शख़्सियत मौजूदु रहे थी त हुननि जो थोरो स्टार्टिंग खां ॻाल्हाइणु चाहींदा आहियूं, तव्हांजी स्कूलिंग ऐं छो त तव्हांजो रीजनल डायरेक्टर, एज़ अ रीजनल डायरेक्टर तव्हां जीअं कम खे ॾिसो पिया त उन ते ॻाल्हाइणु वधीक मूं स्टार्टिंग में बहितरु सम्झो, ऐं कॉल्स बि असां रिसीव कयूं तव्हांजे लाइ माशाल्लाह सुठा कॉमेंट्स बि असां प्रोग्राम में ॿुधा। अव्हांजी स्कूलिंग, अव्हांजी तरबियत कॉलेज एंड देन यूनिवर्सिटी, सर उहो टाइम कीअं रहियो? मुंहिंजी जेका इब्तिदाई तइलीम रही उहा दादू में रही, ओके, ऐं पंहिंजे ॻोठ जे स्कूल प्राइमरी स्कूल में रही। ज़बरदस्त। उनखां पोइ दादू में उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज, उते उनखां पोइ सिंधी यूनिवर्सिटी में मुंहिंजी MA इंग्लिश में आहे, ऐं मां सिंधी यूनिवर्सिटी में तइलीम उते असुल में मां जेके तक़रीबन सोशल एक्टिविटीज़ जेके हुयूं उन्हनि में ॾाढो अॻु भरो रहंदो हुउसि, ऐं उहा ई वजह आहे अॼु त मां उन्हनि माना हिकिड़े तइलीमी दौर खां वठी स्टूडेंट लाइफ खां वठी उन शइ खे ॾिसंदो अॼु मूंखे हिकिड़ो प्लेटफॉर्म मुहैया थियो आहे त मां उहे सभु शयूं नज़र में रखंदे अॼु तॾहिं माण्हुनि खे पंहिंजे एतिरो वेझो कयां थो ऐं माण्हुनि जे वेझो मां एतिरो आहियां पई, छो त मां उन्हनि जे ॻाल्हियुनि खां, उन्हनि जे अंदर खां, उन्हनि जे दिलनि खां वाक़ुफ़ु आहियां त उन्हनि सां मसइला छा आहिनि ऐं हू छा था चाहिनि। उन करे उहो असांजी इब्तिदाई तइलीम बहितर रही ऐं ॾाढो उहो शागिर्दी माहौल यादगार बि रहियो। सही। अच्छा, घर जो उहो नंढपण जो उहो माहौल यादि आहे, अम्मा बाबा जी शफ़क़त यादि आहे? मूंखे लॻंदो आहे त इहा शइ तव्हां ज़िंदगी में किथे बि पहुची वञो, कंहिं बि स्टेज ते हुजो, पर उहा जेका शफ़क़त हूंदी आहे, उहा मुहबत हूंदी आहे, उहा हमेशह ताज़ी हूंदी आहे न दिलि में। ॾिसो, मां चवंदो आहियां त दुनिया जो जेकॾहिं वफ़ादार खां वफ़ादार रिश्तो ॻोल्हियो न, उहो माउ जो रूप आहे। बेशक बेशक। माउ जे रूप खां सवाइ बाक़ी हर रिश्तो बेवफ़ा आहे। माउ ऐं पीउ जो प्यारु कहिड़ो इंसानु आहे जंहिंखे विसरंदो, कॾहिं विसरी कोन थो सघे। ऐं माउ पीउ खे विसारण वारो त मां सम्झां थो इंसानु ई न सॾाईंदो जेको माउ पीउ खे विसारे थो। बाक़ी घर जे माहौल में त नंढपण खां वठी थोरो दादलो जीअं ॿारु हूंदो आहे, ईअं थोरो दादला बि रहियासीं, ईअं ख़ासि तौर ते अम्मा जो वधीक, बाबा जे पेट में पंहिंजे माउ सां वधीक हुजतूं बि,
ऐं जॾहिं पढ़ियासीं त पोइ वरी जेकॾहिं फीस हूंदी 2000 त वरी अम्मा खे वधाए 5000 वठी वेंदा हुआसीं, पर हे सभु हुजतूं माउ सां ऐं मोहबतूं माउ सां। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, अम्मा जी का अहिड़ी ॻाल्हि जेका हमेशह यादि ईंदी हुजे, का अहिड़ी महल जिते इंसानु आहे, कॾहिं इंसानु सोगवार बि हूंदो आहे, कॾहिं तमामु घणी ख़ुशी जो उहो लम्हो हूंदो आहे, अम्मा जी उहा ॻाल्हि यादि ईंदी हुजे? हिकिड़ी मूंखे अम्मा जी ॻाल्हि यादि आहे त मूं हिकिड़ी का फेमस पर्सनैलिटी हुई पाकिस्तान जी, मां हुनजो नालो हिते नथो खणा, पर मूं अम्मा खे चयो, मुंहिंजो अम्मा दुआ कर इहो मूंखे सुञाणे। उहा का लेडी हुई, वर्ल्ड लेवल जी लेडी हुई का, त मूं चयोमांसि मुंहिंजो अम्मा इहा दुआ कर त इहा मूंखे सुञाणे ऐं हिन सां मुंहिंजी वाक़फ़ियत हुजे, वेझड़ाई हुजे। त मूंखे चई मां तोखे इहा दुआ न कंदसि कॾहिं, मां तोखे इहा दुआ कंदसि तोखे अलाह सुञाणे, तोखे जॾहिं अलाह सुञाणींदो त दुनिया जो हर माण्हू सुञाणींदो। मूंखे इहा मुंहिंजी इलाही ॻाल्हि यादि आहे, मां महसूसु कयां थो त वाक़ई जंहिंखे अलाह सुञाणे थो उनखे दुनिया सुञाणे थी। ॾाढी वॾी ॻाल्हि आहे, जेको अलाह जे वेझो ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। जी जी बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। अच्छा, उन खां अलावा नंढपण जी का अहिड़ी शरारत यादि आहे, का अहिड़ी शरारत कई हुजे जेका हमेशह यादि रहिजी वई हुजे? बसि स्कूली शइ यादूं आहिनि, शरारतूं स्कूल जूं आहिनि, बाक़ी त अहिड़ो को ख़ासि फैमिली में या को शरारती न रहिया आहियूं। हा, इन करे बाक़ी अहिड़ी को शरारत न रहिया आहियूं। सही। अच्छा, जुलाई जो मंथ बि हले पियो, तव्हां खां बि मां ज़रूरु पुछणु चाहींदमि त तव्हांजो उहो मोकिलुनि वारो वक़्तु कीअं गुज़रंदो हुयो? मोकिलुनि जो वक़्तु तक़रीबन मुंहिंजो त ॿाहिरि गुज़रंदो हुयो, ऐं बसि ही जॉब जे हवाले सां ई मां हिते वेठो आहियां, न त तक़रीबन ॿाहिरि वेंदो हुयुसि। सो बाक़ी हाणे जेको वेकेशन्स आहिनि उनमें हाणे ॿारनि खे इंजॉय कयूं था, हू नंढड़ा ॿार इंजॉय कनि, उन्हनि खे टाइम ॾियूं, फैमिली खे टाइम ॾियूं, वरी स्कूल खुलंदा वरी ॿार पंहिंजे। अच्छा, फैमिली जो कुझु शिकायतूं हूंदियूं आहिनि? हर माण्हू सां हूंदियूं आहिनि, कुझु न कुझु शिकायतूं त फैमिली जूं थियनि ई थियूं। मुंहिंजे ख़्याल में फैमिली जूं शिकायतूं न आहिनि, छो त फैमिली खे टाइम ॾियो त शिकायत कोन्हे। सही। ऐं थी सघे थो ॿारनि जी का अहिड़ी शिकायत हुजे त तव्हां असांखे टाइम घटि था ॾियो, बाक़ी ज़्यादातर अहिड़ी का शिकायत। हा, छो त बिज़ी जेको माण्हू रहे थो न उनखे इहा शिकायत हूंदी आहे, जॉब अहिड़ी आहे जंहिं वजह सां थोरो टाइम जी कमी। अच्छा, एज़ एन एम्ब्यूस्ड पर्सन तव्हां सम्झो था, मतिलबु तव्हां सेटिस्फाई आहियो त मां हेतिरो कमु कयो आहे ऐं मां सुठो कमु करण जी हमेशह कोशिशि कई आहे, उहा सेटिस्फेक्शन आहे? ॾिसो, मां अलाह जे ज़ात खां उमेद बि रखंदो आहियां, अलाह जे ज़ात खां दुआ बि कंदो आहियां ऐं तवक्का बि इहा कंदो आहियां त अलाह अजुर ॾींदो। बाक़ी दुनिया जे कंहिं माण्हू खां त इहा उमेद रखणु, पर जेकॾहिं को एप्रिशिएट करे थो तव्हांजे कम खे, को तव्हांजे कम खे इज़त ॾिए थो त ख़ुशी ज़रूरु थिए थी, उहो माण्हू वणे ज़रूरु थो। बाक़ी उमेद रखो अलाह खां, त अलाह साईं तव्हांखे पंहिंजो महिनत ॾियो। ऐं मां कंहिं माण्हू जी दिलि रखण लाइ ही कोशिशि कोन पियो कयां। हीअ जेको मूंखे हिकिड़ो फील्ड आहे मुंहिंजी, या जेका मूंखे जॉब आहे, मां चाहींदुसि त मां माण्हुनि जे कमु अचां, मां माण्हुनि खां का बि उमेद न रखां त माण्हू मुंहिंजे लाइ छा कंदा, पर जेकॾहिं मां उन्हनि जे कमु अची वियुसि, मां इंसानियत नाते उन्हनि जी ख़िदमत करे वियुसि न, उनजो अजुर अलाह ॾींदो। रियली ग्रेट, माशाल्लाह माशाल्लाह। तव्हां सां प्रोग्राम कंडक्ट कंदे ॾाढो सुठो लॻो, एंड आई थिंक त जेके बेसिक शयूं हुयूं जेके ॻाल्हाइणु घुरिबियूं उन्हनि ते ॻाल्हाइण जी मुंहिंजी कोशिशि बि रही, ऐं प्रोग्राम में माशूक बि मौजूदु रहियो, कॉलर्स बि शामिलु थिया, उन्हनि बि थर जो ॾिसो आम माण्हू जिथां जो बि हुजे उन्हनि उन आम माण्हू खे ख़बर हूंदी आहे त उतां जूं मुश्किलातूं कहिड़ियूं आहिनि। एज़ मीडिया पर्सन असां स्क्रीन ते ॾिसंदा आहियूं, असांजो विज़िट रहंदो आहे, असां तमामु शयुनि खे ॾिसी रहिया हूंदा आहियूं, पर पोइ बि जेको आम माण्हू जंहिं उन कर्ब सां ॻाल्हाईंदो उन शायदि उन लेवल ते असां न ॻाल्हाए सघंदासीं, पर कोशिशि ज़रूरु रहंदी आहे त अव्हांजा मसइला आहिनि ऐं अव्हां जो आवाज़ु बणिजी सघूं, अव्हां जे लाइ ॻाल्हाए सघूं, अव्हां जे राइट्स ते ॻाल्हाए सघूं, इहा कोशिशि ज़रूरु अॼु जे प्रोग्राम में बि रही। एंड आई रियली एप्रिशिएट यू, माशाल्लाह सां तव्हांजो हिकिड़ो सुठो कमु आहे, हिकिड़े सुठे विज़न सां तव्हां मौजूदु आहियो, हिकिड़ी सुठी तव्हांजी कोशिशि रहे थी। यस माशूक, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। मां चाहींदसि त जॾहिं असां शाइरी जे हवाले सां कोई स्पेसिफिक प्रोग्राम कयूं त उन में बि तव्हांखे ज़रूरु दावत ॾींदासीं ऐं तव्हां सां खोड़ सारी उन में बि ॻाल्हियूं कंदासीं। अॼु जेको टॉपिक रहियो उन ते ॾाढो फोकस्ड रहण जी कोशिशि हुई, त शायदि अव्हां सां थोरी घटि कचहरी थी। प्रोग्राम सुबुह महिराण खे अव्हां कीअं ॾिठो आहे? सुबुह महिराण प्रोग्राम अव्हांजी नज़र में कीअं रहियो? बुनियादी तौर ते जीअं साईं वारनि जी तव्हां ॻाल्हि कई त छुटियूं जेके मोकलूं थींदियूं आहिनि उहे माण्हू कीअं कंदो आहे, त आउं बचपन खां वठी तक़रीबन महिराण टीवी, असां वटि सिंधी चैनल हलंदा हुआ, घर में टीवी हूंदी हुई, महिराण टीवी हूंदी हुई, या ॿिया बि जेके हूंदा हुया, या सुबुह महिराण त असां केतिरे ई वक़्त खां ॾिसूं पिया, हुन में मुख़्तलिफ़ होस्ट चेंज थींदा रहंदा आहिनि,
ऐं हिन वक़्तु माशाअल्लाह तव्हांखे बि ॾिसंदा रहंदा आहियूं, तव्हांजी सोशल मीडिया जी एक्टिविटीज़ खे ॾिसंदा रहंदा आहियूं। उनखां अलावा तव्हां में हिकिड़ी वॾे खां वॾी इहा शइ आहे जो तव्हां में पंहिंजी हिकिड़ी इंटेलेक्चुअलिटी आहे ऐं तव्हां बुक रीडर आहियो, जेतिरो आउं तव्हांखे सुञाणंदो। उनजे करे तव्हां ईअं ई चइजे त सुबुह महिराण में तव्हां 4 चंड लॻाईंदा आहियो, हालांकि सुबुह में 4 चंड न आहिनि हूंदा, पर रोशनीअ जो पाण हिकिड़ी अकासी कंदा आहियूं, त उहो तव्हां कंदा आहियो ऐं असां तव्हांखे ॾिसंदा रहंदा आहियूं। थैंक यू सो मच ऐं क्रेडिट गोज़ टू माय टीम। मुंहिंजा टीम मेंबर्स माशाअल्लाह सां ॾाढा सुठा आहिनि। हमेशह कोशिशि हूंदी आहे त प्रोग्राम खे हिकिड़े सुठे अंदाज़ में असां अव्हां ताईं पहुचाए सघूं। थरवासियुनि जे लाइ अव्हां जो छा मैसेज हूंदो अॼु जे प्रोग्राम में? थरवासियुनि जे लाइ इहो ई पैगाम आहे, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं असांखे जेके मौक़ा मिलिया आहिनि, असांखे पंहिंजे वालिदैन मौक़ा ॾिना आहिनि, उनखां अलावा असांखे हिकिड़ो कुदरती मिलियो आहे, असां यूनिवर्सिटी ताईं पहुता आहियूं। जेके वालिदैन असांखे ॿुधनि पिया उन्हनि खे इहो ई आहे त थर जे माण्हुनि खे अॻिते कढो, सिंधी माण्हुनि खे अॻिते कढो, माण्हू अॻिते स्कॉलरशिप ॾांहुं वञनि, फॉरेन वञनि, ॿाहिरियां मुल्क ॾिसनि, ॿाहिरीं मुल्क जो कल्चर ॾिसनि, पोइ पंहिंजे मुल्क जे कल्चर खे अपनाइनि, पंहिंजे मुल्क जे कल्चर खे, पर ॿाहिरिनि माण्हुनि खे ॾिसनि, ॿाहिरिनि माण्हुनि सां कम्यूनिकेट थियनि त उहे केतिरा अॻभरा निकिरी चुका आहिनि। ऐं असांजो माण्हू ज़रूरु थर जो माण्हू खे एप्रिशिएट कजे त उहो पंहिंजे वसाइर अॻभरो आहे, पर पोइ बि अञा बि जेके रहिया आहिनि असां चाहींदासीं उहे बि अॻभरा थियनि। तमामु सुठो तव्हांजो मैसेज। मूंखे तव्हांजी हिकिड़ी ॻाल्हि प्रोग्राम में तमामु सुठी लॻी त तव्हां नेक्सस बुक जी ॻाल्हि कई। ऐं असां जॾहिं दुनिया खे ॾिसूं था, दुनिया AI जे फ्यूचर ते ॻाल्हाए थी। असां अॼु बि जेको आहे सो लाइट्स जे मसइलनि ते, छितुनि जा चापड़ किरंदा उन्हनि ते ॻाल्हायूं था, असां पंहिंजे इंफ्रास्ट्रक्चर ते ॻाल्हायूं था, असां पंहिंजे स्कूल्स ते ॻाल्हायूं था, पर होपफुली त असां जिथे बि आहियूं कुझु सुठो करण जी कोशिशि कयूं ऐं अॻियां वधण जी जेका जुस्तजू आहे उहा हर माण्हू खे करणु घुरिजे। जी पंवर साहब, लास्ट में अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां तव्हां खां पुछणु चाहींदमि जो प्रोग्राम अव्हांजी नज़र में कीअं रहियो ऐं तव्हांजो मैसेज असांजे तमामु व्यूवर्स जे लाइ छा हूंदो? तव्हांजो प्रोग्राम माशाअल्लाह तारीफ़ जे क़ाबिल आहे ऐं तव्हांजो प्रोग्राम मां शौक़ सां ॾिसंदो आहियां। थैंक यू। मुंहिंजे ख़्याल में सिंध जा सभु माण्हू शौक़ सां ॾिसनि था, पूरे पाकिस्तान जे अंदरि, पर पूरी दुनिया जे अंदरि। मुंहिंजो मैसेज थर जे लाइ ऐं ख़ासि तौर ते सॼी सिंध जे लाइ इहो हूंदो त तव्हां पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारियो, पंहिंजे हक़ ते हक़ वठण जे लाइ ख़ामोश न वियो ऐं पंहिंजे ख़ासि तौर ते पंहिंजे नियाणियुनि खे तइलीम ॾियो, पंहिंजे नियाणियुनि खे अॻिते आणियो। छो त जेकॾहिं हिकिड़ी औरत जेकॾहिं पढ़ी थी त उहा सॼो ख़ानदान खे सुधारे थी। तव्हां पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ायो ऐं मां तव्हांजे ख़िदमत जे लाइ थर जे अंदरि वेठो आहियां। असांजो इदारो तव्हांजे ख़िदमत लाइ वेठो आहे। जेके बि तव्हांजा मामला मसइला आहिनि, मां तव्हांजे ख़िदमत लाइ तव्हांजे ख़ादिम तौरु तव्हांजे शहर जे अंदरि वेठो आहियां। तव्हां अचो, असांजे इदारे सां राब्तो कयो, जेके मामला मसइला आहिनि असां तव्हांजी भरपूर मदद कंदासीं। सदा आबाद हुजो। उहो मां शाइर त न आहियां, मूंखे शाइरी घणी कोन ईंदी आहे, पर हिन धरती ते रहूं था, उहो हिकिड़ो शाइर आहे त आउं बाकारे बाकारे हलियो वेंदुसि, सॾु न ॾींदे छा थींदो, माउ ॿिन्ही जी हिकिड़ी आहे, भाउ न थींदे छा थींदो। हीअ धरती आहे, धरती जो असांजे मथां कर्ज़ु आहे, हुन करे सदा ख़ुशि हुजो, आबाद हुजो। थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। तव्हांजो ॾाढो सुठो मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो ऐं माशूक तव्हांजा बि शुक्रगुज़ार आहियूं। तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, तव्हां वक़्तु ॾिनो, अवां ॿिन्हिनि जे मौजूदु रहण सां प्रोग्राम हिकिड़े ख़ूबसूरत अंदाज़ में असां पंहिंजे व्यूवर्स ताईं पहुचाए सघियासीं। नाज़रीन, ख़ुशि हुजो, हमेशह ख़ुशियूं विरहायो, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो, पंहिंजनि जो तमामु घणो ख़्यालु रखो ऐं हमेशह अॻियां वधण जी इन जुस्तजू सां लॻा रहो। ऐं मूं थर जी ॻाल्हि कई, ईअं ई मां सञाणी त हर सिंधी माण्हू ऐं दुनिया जो हर पर्सन जेको आहे सो उनजी इहा ई कोशिशि हूंदी आहे तालीम सां लाॻापियल असां हुजूं ऐं असां दुनिया सां कुल्हो कुल्हे में तॾहिं ई मिलाए सघूं था जॾहिं असां जेको आहे सो पंहिंजी तालीम ते कमु कंदासीं, पंहिंजी एजुकेशन ते कमु कंदासीं। मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव, पंहिंजी दुआनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।